बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। पहिरें दरवेश पंहिंजो किस्सो बयानु कंदे ॿुधायो त जॾहिं दर जो न खुलियो त आसरो पले ऐं वेही रहियुसि। चयमि त भला हाणे राति गुज़रे, निंड बि न पियो कयां, सामान आहे। पोइ वेही ऐं बसि ईअं तारनि खे पियो ॾिठ में हेॾे होॾे पियो ॾिसां त जीअं निंड बि न अचे, वक़्तु बि गुज़रे। कुझु टाइम गुज़रियो त ईअं ॾिसां त किले जी भित तां, जेको शहर खे ॿाहिरां किलो हुयो, कोट हुयो, उन किले जी भित जे मथां का शइ हेठि लहे थी। हुई ऊंदहि, पर ॾिसां पियो त का वॾी शइ आहे, उहा आस्ते आस्ते किले जी भित तां हेठि थी लहे। पहिरियों त डिॼी वियुसि त का बला आहे अलाए छा, पर हीअं चिताए ॾिठुमि त वॾी पेती हुजे। वॾी पेती जो ॾिठुमि, दिलि में चयमि त को रब जो राज़ थियो आहे, रब को राज़ी थियो आहे। हे भेणा को खज़ाने जी पेती आहे, को खज़ानो थो हथु अचे। चई उथी बीठुसि, पेती हेठि लहंदी लहंदी पेती अची मुंहिंजे साम्हूं हेठि लथी। पेती हेठि आई, पेती हेठि आई, माना मथां माण्हू को कोन लथो, बसि उन को उतां रसे सां या कंहिंसां पेतीअ खे हेठि लाथो। चई उथी आयुसि पेतीअ जे मथां, अची पेती वटि बीठुसि, सम्झां पियो त को खज़ानो आहे। नेठि डिॼंदे डिॼंदे पेती खे खोलियो। साईं जीअं जो मां पेती खोलियां, ॾिसां त हुन में हिकिड़ी ज़ाल सुती पई आहे, माई हिकिड़ी सुती पई आहे, चेहरो चंड वांगुरु चमकेसि पियो, सुहिणी। पर हे छा, अहिड़ी इन सुहिणी हूर खे कंहिं धकु हणी फटे विधो। रत पे वयुसि, धकी थियल। अरे हे छा, चिताए ॾिठुमि त कुझु ॼण साहु खणी पई, साहु हुयुसि, साहु हुयुसि ऐं चप चोरे पई। मां जो न दर खोलियो, थोरो सोजरो थियो, मूंखे ॾिठई त चप चोरे पई। कन वेझो ॾेई मां ॿुधोमांसि त झीणे आवाज़ में पई चए त ए बेवफ़ा, तो मूंसां हेॾी महिरबानी कई, मां तोसां हेॾी महिरबानी कई, उनजो एवज़ तो मूंखे इहो ॾिनो, चङो, वाह जो मूंखे तो एवज़ ॾिनो। अहिड़नि खां त भलो हो त मूंखे अहिड़ो धकु हणी आहे जो मां मरी वञा हा। पोइ असां ॿिन्ही जो इंसाफ़ उन हक़ीक़ी इंसाफ़ कंदड़ जे अॻियां क़यामत जे ॾींहुं थींदो। उन खां त भलो हो त मूंखे अहिड़ो धकु हणी आहे। ईअं चई उहा ख़ामोश थी। मां परेशान थी वियुसि, हिन खे बि ॾिठुमि, परेशान थी वियुसि। राति जो वॻड़ो मथां पेती लथी आहे, उन में धकी लॻी पई आहे, मरण ते पई आहे। वरी हिन जा गुफ़्ता ॿुधमि, मां हैरत में अची दिलि में सोचियुमि त कंहिं ज़ालिम हिन वीचारी खे धकियो आहे, पर ख़बर बि नथी पई त कहिड़े सबब जे करे हेड़ी बणा सुहिणी सूरत वारी इन माईअ खे न कंहिं त ज़ालिम मारियो हूंदो न, धकियो अथईंसि न। पर हिन खे छा बसा जो अञा बि हुनखे यादि पई थी करे। चई थोरो मां भुड़कां जो पियो, भुड़को जो हुनजे कन ते पियो त हुन कपिड़े खे परे करे मूंखे ॾिठो। जॾहिं हुनजो मूंखे ॾिठो, ईअं सम्झ मुंहिंजो होश हलियो वियो। नेठि पाण संभाली हिनखे चयमि त केरु आहे, ही छा थियो आहे, छा हालत आहे? जेकॾहिं मूंखे ॿुधाईंदीअ, थी सघे थो मां कुझु कयां। ॻाल्हाइण जी ताक़त कान आहे, रतु वहेसि पियो, धकी थियल ई। पर आस्ते चई त शुकुर आहे, मुंहिंजी हालत ज़ख़्मनि खां लाचार आहे, मां ॻाल्हायां छा? बसि ईअं सम्झ मां घड़ी पल जी महिमान आहियां। पर हाणे हिकिड़ो मुंहिंजो अथई, मुंहिंजो न साहु निकिरे, मां जे न मरी वञा त रब जे वास्ते मूंखे हिन पेतीअ समेत हिते ई कंहिं ज़मीन जी कुंडड़ीअ में मूंखे पूरे छॾिया। तव्हांजो दुनिया जी चङे ऐं बुरे जी ज़ुबान खां बि मूंखां मयार लहे, छोटकारो लही वञे ऐं तोखे बि हुनजो अलाह कंदो सवाबु मिले। इहो कजांइ। ईअं चई चुप थी वई।
राति ई ॿाहिरि वेठो हुउसि। हाणे मां उते त कुझु कोन पियो करे सघां, का शइ हुई बि कान, दर बि न पियो खुले। नेठि मां छा कयो, हिन संदूक खे ज़ोर ॾेई आस्ते आस्ते रेड़े जिथे मुंहिंजो सामान पियो हो, मां उते पंहिंजे सामान वटि अची पेती उहा रखी। हाणे बि घड़ियूं ॻणण लॻुसि त कॾहिं जी राति पूरी थिए, सुबुह थिए, पोइ भला जहिड़ो मुंहिंजो वसु आहे त मां वञी हिन जो इलाजु करायां, हयाती हुजेसि त बची पई। बाक़ी से राति उहा मुंहिंजे लाइ ईअं सम्झणु पहाड़ थी वई। दिलि बि घबराए पई। नेठि रब खे ॿाॾाईंदे ॿाॾाईंदे आख़िर पिरह फुटी, सोझिरो थियो ओभर पासे ॾांहुं। कुकड़नि जा जूं बांगूं शुरू थियूं, ईअं माण्हुनि जा आवाज़ बि अचणु लॻा। मां फजर जी निमाज़ पढ़ी, आस्ते आस्ते ज़ोर ॾेई उन पेतीअ खे, संदूक खे मां घोड़े जे मथां वधो। इंतज़ारु कयुमि त दर खुले। आख़िर दर बि खुलियो। दर खुलियो, मां शहर में दाख़िल थियो। शहर में आयुसि, पैसा मूंखे हुया। शहर में मसवाड़ जी जाइ जी ॻोल्हा कई। ॻोल्हींदे ॻोल्हींदे हिकिड़ो भलो मूंखे घर हथु अची वियो। वतुमि घर। पहिरियों त कमु मां इहो कयो जो मां हुनखे पेतीअ मां कढी ऐं कपह में सुम्हारियो। धक लॻल हुअसि वॾा, मां हुनखे कपह में सुम्हारियो। हिकिड़ो मोतबर माण्हू मां उन वटि छॾे वियुसि, तूं हुनजो ख़्यालु कर। मां चयो त कंहिं हकीम खे ॻोल्हियां त इन फटनि जो को इलाजु करायां। पुछाऊं करायमि। हिकिड़े माण्हू मूंखे ॾसु ॾिनो त हिन में शहर में हिकिड़ो अहिड़ो जराह हकीम आहे जो उनजे हथ में रब साईं अहिड़ी त शफ़ा ॾिनी आहे, जेको उन वटि वञे थो न उनखे शफ़ा मिली थी वञे। उन हकीम जी जाइ फिलाणे महले में थी। नालो अथईसि ईसा हजम। ईसा हजम नालो अथईसि। सो जे जराह ॻोल्हींदो, को हकीम ॻोल्हींदो त बसि पोइ उन सां गॾु नेकी जो हुनजी ॿुध में ॾाढो ख़ुशि थियुसि। उमालक ओॾां रवानो थियुसि। पार पता जेके मिलिया ओॾे रवानो थियुसि। पुछाऊं कंदो कंदो वञी नेठि उन पाड़े में पहुतुसि। ईसा जराह जेको हुयो उनजे घर वञी पहुतुसि। अंदरि घिरियुसि घर में, ॾिठुमि त हिकिड़ी संदुलीअ ते हिकिड़ो पीर मर्द, माना जूनड़ो हुजे, संदुलीअ ते वेठो आहे। चौधारी केतिरा ई माण्हू हुनजे वेठा आहिनि। साईं मां बि वञी ख़ुशामद करे घणे न्याज़ सां सलाम कयोमांसि। चयोमांसि बाबा मां तुंहिंजो नालो ॿुधी, तुंहिंजी हेॾी नेकी ॿुधी, ॻोल्हींदे ॻोल्हींदे अची तो वटि पहुतो। हक़ीक़त हीअ आहे त मां पंहिंजे मुल्क मां सौदागरी जे वास्ते आयो आहियां हिन शहर ॾे। मूंखे पंहिंजे घरवारी सां ॾाढी मोहबत हुई, तंहिं करे मां उनखे बि पाण सां खयो की पराओ शहर हुयो, उनजे करे मूंखे थोरो कूड़ हणिणो पियो। सो मां पंहिंजे घरवारी खे बि पाण सां गॾु कयो। जॾहिं शहर जे वेझो पहुतासीं, चङी राति गुज़री वई। कोट जा चौकीदार उन्हनि दर न खोलियो। लाचार हिकिड़े वण जे हेठां असां वेही रहियासीं। आधी राति जो ईअं हिकिड़ा फोरू आया, सामान बची असांजो फुरियुनि। मुंहिंजी ज़ाल हुई मूंसां गॾु, उनखे ॻठा पातल जो हुया, सो उन ॻहनि जी लालच में निभागनि उन खां ॻह बि फुरिया, उनखे धक भया। हाणे हुन बेगाह वक़्त में मां ॿियो त कुझु करे कोन सघियुसि। बसि पोइ इंतज़ारु कयुमि त दर खुले। दर खुलंदे ई आयुसि शहर में। पोइ हिते वरिती अथमि जाइ किराए ते। उते पंहिंजे घरवारी खे उते हथीको करे उनजे इलाज लाइ निकितुसि ॿाहिरि। पुछा कयुमि त को हकीम भलो हुजे, नालो ॿुधुमि तव्हांजो, तंहिंजे करे तव्हां ॾे आयो आहियां रोड़ी। सो रब खे मञियो, अलाह साईं तव्हांखे हिकमत ॾिनी आहे, महिरबानी करे ऐं मूंसां गॾु हलो। उहा मरणी लॻी पई आहे, हली हुनखे ॾिसो, जे हुनजी का बचण जी उमेदु आहे त तव्हां हली हुनजो इलाजु कयो। तव्हां हुनजो इलाजु कयो, उन अहसान जे बदिले में मूंखां जेतिरो थींदो मां तव्हांजी ख़िदमत कंदुसि ऐं सॼी उमिरि तव्हांजो अहसान मां विसारींदुसि न। ईसा जरा हाणे हकीम हुयो, हुनजो कमु इहो। हिन वरी जो अहिड़ो बयानु करे ॿुधायसि, परदेसी बि आहियां, मूंसां अहिड़ी अदा थी वई आहे। उहो नरम दिलि माण्हू हुयो। सो हुनखे ॼण हिन ते कहल अची वई। जेके माण्हू वेठा हुआसीं उन्हनि खे चई दादा तव्हां वेहो, हिन वीचारे सां मजबूरी आहे, मां हेॾां थी अचां। मूंसां गॾु हलियो, अची ॾिठई हुनखे, ॾिठई हुनजा फट बट ॾिठई, ॾिसी ऐं मूंखे तसली ॾिनई।
मूंखे चई त रब साईं ख़ैरु कंदो, ही फट जे रब साईं घुरियो न त 40 ॾींहंनि में हे फट मिड़ी वेंदा ऐं मथे पाणी पवंदो। अॻ में ईअं थींदो हो, बीमार थींदो हो माण्हू, अब बीमारी मां चाक थिए त चइबो ॿुधा हाणे मथे पाणी थो पएसि, तो अलाह कंदो त 40 ॾींहं हिनखे मथे पाणी पवंदो। उन महिल हिन छा कयो, जो निम जा पन घुराए उनजी पाणी सां जेके बि हुनखे ज़ख़्म हुया उन्हनि ज़ख़्मनि खे धोई कई साफ़, पोइ पंहिंजे खीसे मां हिकिड़ी मलम जी दॿी कढियईं, जेके बि फट हुया उन फटनि ते हुआ मलम मखे। कम खां वांदो थी मोकिलाइण महिल मूंखे चई त मां थो वञा, मां हींअर वञा थो, मां हिन महिल वञा थो, पोइ रोज़ मां 2 दफ़ा तो वटि ईंदुसि, 2 दफ़ा तो वटि ईंदुसि, पर हिकिड़ी ख़बरदारी कजां त इहे जेके फट आहिनि न, इन फटनि खे ईज़ा न अचे, माना अहिड़ो को कमु न थिए जो इन फटनि खे ईज़ा थिए त वरी फट खुली पवनि। कबूतर जो हथ कर कबूतर, उनजी रस हुनखे प्यार, ऐं पाणीअ जे बदिरां गुलाब जे पाणीअ में, पाणीअ जे बदिरां आम पाणीअ जे बदिरां गुलाब जे पाणीअ में बेदमुश्क जो अर्क गॾे ऐं उहो हिनखे प्यार, जीअं हिनजे दिलि जी ताक़त बहाल। मूंखां जेतिरे क़दुरु थी सघियो मां ईसा जराह जी ख़िदमत कई, मतिलबु हुनखे ॾिनमि पंहिंजी मज़दूरी, हू वियो हलियो। जराह जे वञण खां पोइ मां हुनजे परगोर में थी वियुसि। हिनजी परेशानी वारो हाल ॾिसी मुंहिंजो सुख ई फिटी वियो। राति ॾींहं दुआऊं पियो घुरां त हे रब हिनखे शफ़ा ॾे। थोरनि ॾींहंनि खां पोइ उहो सौदागर जंहिंखे मां सामान ॾिनो हो त मुंहिंजो सामान खणी हलिजांइ, उहो बि अची उते तपहतो। उन ख़बर जो पई, मां वञी उन खां पंहिंजो सामान बि संभाले वरितुमि। दिलि में चयमि त हाणे इन सामान खे विकिणां या हिन जी मां ख़िदमत चाकरी कयां। हीअ बि मरे थी पई, हेॾा फट लॻा पिया अथसि, हाणे सामान विकिणां की न मां हिन जी ख़िदमत चाकरी कयां। नेठि हाणे पैसा बि खपनि, जीअं तीअं करे उहो सामान नफ़े ऐं नुक़सान जी सोच खां सवाइ मां खणी विकियो। कंहिं में फ़ाइदो पियो, कंहिं में नुक़सानु पियो, तकड़ में मां उहो सामान विकियो। पैसा वठी आयुसि, जेके बि पैसा मां सॼा हिन जी दवा ते पियो ख़र्चु कयां। ईसा जराह जेको हकीम हुयो, रोज़ 2 दफ़ा पियो अचे। मां बि हिनखे पंहिंजे हाल हार जेके हाणे वञनि पिया खुटंदा, पर पोइ बि मां हिन ते ख़र्चु कंदो पियो अचे, जराह खे ॾींदो पियो अचे। नेठि कुझु ॾींहंनि खां पोइ हूअ चङी भली थी वई, मथे पाणी विधई, माना हाणे फट छुटी वियसि, मथे पाणी विधई। हिन ख़ुशीअ में ईसा जराह खे केतिरियूं अशरफियूं बि ॾिनईसि ऐं हिकु भली पोशाक बि ॾिनईसि, ऐं चई त तुंहिंजा थोरा, तुंहिंजा अहसान जो तो मुंहिंजी ज़िंदगी बचाई। फ़क़ीरनि मिसकीननि खे बि पैसा ऐं कपिड़ा ॾिना मां हिन जे करे। मूंखे एॾी ख़ुशी थी, मां कपिड़नि में ई न पियो मापां, ॼण मूंखे 7 बादशाहनि जी बादशाही मिली वई। उहा जीअं मूंखे चए पई मां तीअं पियो कयां। हिन बि जॾहिं मूंखे ॾिठो त भला हेॾी मुंहिंजी ख़िदमत चाकरी थो करे, त हीअ वरी मूंसां नाज़ नखरा करण लॻी, मुंहिंजे लाइ ॼण सरदार थी वई। नेठि मूंखे हिकिड़े ॾींहुं चई त मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि कन लाइ ॿुध। चयोमांसि चयो, मां तामील कंदुसि। चई त जॾहिं बि मां तोखे को कमु चवां त न कर न कजां, न वरी उन जे लाइ को सबबु या उन जो तफ़सील मूंखां पुछजांइ त छो भला इहो छो कयां, इन में छा आहे, न कर बि न कजां ऐं मूंखां उन जो सबबु बि न पुछजांइ। जेकॾहिं तूं ईअं न करे सघे न त पोइ हे असांजो जेको मज़ो आहे न, इहो मज़ो न रहंदो, पाण में असांजी अणबण थींदी ऐं शायदि थी सघे थो तूं हलाकत में अची वञे। तंहिंजे करे मुंहिंजी ॻाल्हि इहा ज़हन में रखी छॾिजांइ त कॾहिं बि न कर न कजां ऐं मूंखां उन जो सबबु न पुछ। मां चयोमांसि जीअं तुंहिंजी मर्ज़ी, जीअं तूं चवंदीअ मां उहो क़दम खणंदुमि। अलाह न कंदो जो मां का बेअदबी कंदुसि। हमेशह जी दस्तूर मूजिबि मूंखां वापार वड़ा साईं विसरी विया, मां इन परीअ जी ख़िदमत में हाज़िर। कॾहिं बि मां हिन जी मर्ज़ीअ खां सवाइ को कमु न कयो। सम्झां पियो त हेॾी जेको कयां पियो
मां हिन जी ख़िदमत चाकरी हेॾो कयां पियो, सम्झां पियो त ॼण उन जो हिन वटि थोरो घणो क़दुरु थिए पियो। मतिलबु त संदसि साईं ख़िदमत कंदे कंदे जेको बि मूं वटि भेण पैसो ॾिनो, वापार वारो पैसो हुयो, सो समूरो पैसो हिन जे दवाउनि इलाज में, कुझु खाधे पीते में, कुझु हिन जे लटे कपिड़े ते, सॼो मुंहिंजो पैसो साईं ख़र्चु थी। तां त अची मां सफ़ा ईअं सम्झ हथनि ते बीठुसि, टको न मूंखे हड़, कुझु न बचियो। मुल्क उधारियो, न केरु ॼाण न सुञाण, न कंहिंखां उधारे जी उमेद, कयां त छा कयां। आख़िर साईं मूंसां अची अहिड़ी बीठी जो मां ॾिहाड़ी जे खाधे लाइ परेशान, सुबुह जो खाधो मिले त शाम लाइ परेशान, अची फिक्रनि में वेठुसि। हिकु वेलो गुज़रे त ॿिए जी ॻणती। हिकिड़े ॾींहुं मां मुंझल जो हुजां त हुन परीअ मूंखां पुछियो त छा थियो अथई, मुंझो छो पियो? सम्झी बि वई, ॿुधायोमांसि। हिन चयो त हेॾे आ। मां अॻियां अची बीठोमांसि, चवणु लॻी त तो जेके न मूंसां महिरबानियूं कयूं आहिनि, मां मञां थी तो मूंसां महिरबानियूं कयूं, मुंहिंजी जान बचाई थी, पंहिंजी सॼी मूड़ी मूं ते ख़र्चु कई थी, पंहिंजा वापार वड़ा, पंहिंजा कमकार छॾे सॼो ॾींहुं मुंहिंजी ख़िदमत चाकरी में, सो उन जो एवज़ त मां तोखे नथी ॾेई सघां। मां सम्झां थी, जेके तो मूंसां पेर भरिया आहिनि उहे मां खां मरंदे घड़ीअ ताईं न विसरंदा। हाणे जेकॾहिं तोखे ख़र्च जी तंगी अची वरायो आहे, परेशान न थी, मायूस न थी, रब कंदो त सभु को थी पवंदो। हाणे हीअं कर भला, मूंखे कलम ऐं कागज़ आणे, कलम ऐं कागज़ आणे, मां तोखे चिठी थी लिखी ॾियां, ॿुधाए थी उहा चिठी खणी वञ, उमेद त हे जेको तोखे परेशानी आहे ॾुख पैसे ॾोकड़ जी, इहो तुंहिंजो मसइलो हल थी वेंदो। हिन जो मूंखे इहो ॾाढो जहिड़ा लफ़्ज़ चया, दिलि खे हिकिड़ो ॾंढु आयो, मूंखे पक थी त सम्झी वियुसि त मूंसां अॼु ॾींहं ते मूंखे ॿुधायो बि कोन त मां केरु आहियां। मां सम्झी वियुसि त हीअ का शहज़ादी आहे, ठीकु, पर इहो आहे त हुन मूंखे चयो त कॾहिं बि मां ॻाल्हि चवें त न कर बि न कजां ऐं मूंखां पुछजां बि न, सबबु बि न पुछजां, सो मां पुछांसि बि न पियो। पर हाणे हिन जो चयो पनो पेन आणे ॾे, मां पनो ऐं पेन खणी आयुसि, हिन उन ते कुझु लिखियो, लिखी ॾिनई मूंखे हथ में, चई त हाणे हीअं कर वञ, इन किले जे पासे में हिकिड़ो वॾो अथई महल, हिकिड़ो वॾो कोट आहे, किलो शहर जे ॿाहिरां, इन किले जे पासे में हिकिड़ो वॾो महल अथई, उन जे भरिसां हिकिड़ी घिटी अथई, उन मां लंघी तूं ॿाहिरि ईंदे न त तोखे हिकिड़ी वॾी हवेली नज़र ईंदी, उन हवेलीअ जे दर ते बहार नालो अथईसि, हबशी नौकर आहे, हबशी आहे, कारो, पर नालो अथईसि बहार, पुछा करे वञी उनखे ॻोल्हिजां, हीअ जेका चिठी थी चए न, हीअ चिठी वञी उनखे ॾे। साईं मां फ़क़ीर, मूंखे जो चिठी ॾिनई खयमि, जेके 10 पता ॾिनई उन 10 पतनि निशानियुनि ते पुछाऊं कंदो 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 उहो वञी उन घर वटि पहुतुसि, अवा बहार में कमु आहे, हबशी हिकिड़ो जवान, ठाहको जवान हुजे, वॾे ठाहठूअ सां ॿाहिरि निकिरी आयो, रंग जो सांवरो हो, पर मुंहं में निमक भरियल हुयसि, मूंखां ख़त वरितई, पढ़ियईं, न कुझु पुछियईं न ॻाल्हायईं, साॻियनि क़दमनि ते पेरनि ते वरी अंदरि मोटी बीह रहियसि, थोरी देरि में मोटी आयो, पाण सां गॾु ग़ुलाम हुयसि, उन्हनि जे मथे ते ॻोथरियूं हुजनि, मोहरूं लॻल, उन्हनि ते मोहरूं लॻल हुजनि, माना सील बंदि थियल, उहे खणाए आयो, उन्हनि खे चई ग़ुलाम गॾु जेके हुअसि उन्हनि खे चई त हिन जवान सां गॾु वञो, हे ॻोथरियूं जिथे चयव उन जी जाइ ते पहुचाए, बसि मूंसां वधीक ॻाल्हाईं कोन, मां सलाम करे हिन खां मोकिलायो, उहो ग़ुलाम मूंसां गॾु आया, घर अची पहुतुसि,
दरवाज़े ते मां चई ग़ुलामनि खां उहे ॻोथरियूं वरितियूं, ग़ुलामनि खे छॾियूं। उहे ॻोथरियूं खणी अमानत वांगुरु अची मां हिन परीअ जे आॾो रखी। हिन ॾिसी चयो त हे 11 ॻोथरियूं अशरफिन जूं। ॾिसी ऐं चई त 11 ॻोथरियूं अशरफिन जूं अथई, हाणे वञी ख़र्चु कर, अॻिते बि ख़ुदा राज़िक़ु आहे। मुंहिंजल हिन पैसनि लाइ 11 ॻोथरियूं थी अशरफिन जूं, वञी ख़र्चु कर, अॻिते ख़ुदा राज़िक़ु। साईं हाणे जो पैसो आयो, मां उहो पैसो ख़र्चु करणु लॻुसि। हाणे माना इन ख़र्च वारे मामले, पैसे वारे मामले खां मतिलबु ॼण मुंहिंजी दिलि खे का परेशानी कान हुई, पर दिलि खे खुटको हुयो त हिकु अजनबी माण्हू हिन चिठी ॾिनी, हिकिड़ो अणॼाण माण्हू, मूंखे त ख़बर नथी पई त हिन सां हिनजो वास्तो कहिड़ो हो, हिन छा उन में लिखियुसि। मां हिकिड़ो कागज़ जो पुर्ज़ो वञी हुनखे ॾिनो ऐं उहो हेतिरो हुन मूंखे आणे ॾिनो, ॼण मूंखे ॻाल्हि सम्झ में न पई अचे। पर हुन मूंखे झलियो हो त मूंखां पुछजांइ, हुन मूंखे झलियो हो त मूंखां पुछजांइ। उन जे करे मूंखे ताक़त न थी सघी जो मां हुन खां कुझु पुछी सघां त इहो केरु हो, इहो केरु हुयो, ऐं इन कीअं तोखे पैसा ॾिना, तुंहिंजा हुयसि या छा हुयो। सो मां हुन खां पुछी न सघियुसि, मूंखे ताक़त ई न थी। साईं 8 ॾींहंनि खां पोइ उन परीअ मूंखे चयो त अलाह ताला इंसान खे ईअं सम्झो हिकिड़ो इंसानियत जो जामो अता कयो आहे, जेको न इंसानियत जी ईअं सम्झो त पोशाक ॾिनी अथईंसि, जेका नथी फाटी सघे, नथी मेरी थी सघे, जेका इंसानियत जी पोशाक आहे। जेकॾहिं पुराणा कपिड़ा आहिनि त बि उन सां उन जी इंसानियत में को फ़र्क़ु नथो पए, पर ज़ाहिर ऐं ख़ल्क़ अलाह जे निगाहनि में हुन जी इज़त ऐं तोकीर नथी रहे, जे मेरड़ा कपिड़ा अथसि। हाणे तूं हीअं करे, हे 2 ॻोथरियूं अशरफनि जूं अथई, इहे खणी वञ शहर जे चौंक ते वञ, शहर जे चौंक ते, जंहिं शहर में रहूं पिया, उते चौंक ते चौवाटे ते उते पुछा कंदे यूसुफ सौदागर जी, पुछा कजां यूसुफ सौदागर जी, उन जो थी उते दुकान, उते वञ। पोइ हे जेके पैसा अथई न, हिननि मां तूं वञी ऐं पंहिंजे लाइ भला लटा कपिड़ा वठी अच। तो में इंसानियत आहे, रब सां जेको इंसानियत जी पोशाक ॾिनी आहे, पर ज़ाहिर में त लटो कपिड़ो थिए थो। सो अॼोके दौर में इज़त बि उन खे आहे जंहिंजो लटो कपिड़ो भलो आहे। सो तुंहिंजा ॾिसां थी हाल पूरा, तंहिंजे करे वञे, पर यूसुफ सौदागर अथई उतां वठिजे। चईं माना मन बि थियल ई त मुंहिंजो कॾहिं बि न कर बि न कजां, कयमि। वञी नेठि पुछां कंदो उन सौदागर जे दुकान ते पहुतसि, ॾिठुमि त भाउ हिकिड़ो नौजवान ख़ूबसूरत ॾाढो भलो पोशाक पातल अथसि, दखल ते वेठो आहे। रश एॾी हुई जो दुकान खां बाज़ार ताईं माण्हू बीठा। मां शौक़ सां वञी हुनजे वेझो पहुतुसि, वञी सलाम कयोमांसि, जेका शइ मूंखे खपे पई घुरीमांसि। मुंहिंजो गुफ़्तो जेको हुयो, ॻाल्हाइण जो लहजो जेको हुयो, सो उतां जे माण्हुनि जहिड़ो न हो। ईअं थींदो आहे, असां वटि हिते पंहिंजो ॻाल्हाइण जो लहजो आहे, लाड़काणे वञिजे उते पंहिंजे लहजो आहे माण्हुनि जो। सो हुनजो मुंहिंजो गुफ़्ता ॿुधा त मूंखे चई त जेको कुझु तोखे खपे सो मूं वटि मौजूदु आहे, पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए त तूं कहिड़े मुल्क खां आयो आहे, ऐं हिन अजनबी शहर में जो रही थो पियो, को सबबु छा थो करे? जेकॾहिं ॿुधाई, दिलि चवई त ॿुधाए, न त का ॻाल्हि कान्हे। हाणे मूंखे त पंहिंजी ॻाल्हि ज़ाहिर करणी कान हुई। ॻाल्हि ठाहे मिड़ई मां हुन सां ॻाल्हि कई, मां हुन खां कपिड़ा वरिता, कपिड़ा वठी आयुमि। पर जीअं मां वञणु लॻुसि त हुन सौदागर मूंखे चयो त साईं महिरबानी करे जेकॾहिं न टाइम मिलेव त तव्हां मूं वटि ईंदा कयो, मूं वटि ईंदा कयो, मूंखे तव्हांजी कचहरी मिड़ी मज़ो ॾिनो। मूंखे बि ॻाल्हि दिलि सां लॻी। ॿियो त हाणे हुते मूंखे केरु कोन पियो सुञाणे।
सो मां चयोमांसि त ठीकु आहे। चवणु लॻो त हाणे भला तव्हां हीअं कयो, अॼो को ॾींहुं जे तव्हां न मुंहिंजे घर हलो, मुंहिंजी तव्हां हाली मानी खाओ, दावत खाओ, त ईअं सम्झो त ॼण तव्हांजी मूं ते महिरबानी। 2-4 घड़ियूं तव्हांजे सोबत में बि गुज़रंदियूं, गॾिजी बि खाईंदासीं, दिलि विंदरनि। मां कॾहिं हुनखे अकेलो छॾियो कोन हो, परीअ खे कॾहिं अकेलो छॾियो कोन हुउमि। सो मां चयो हाणे देरि कंदुमि वरी कावड़िजे न, मां उज़र कया त कमु आहे हीअं। पर हिन जवान कंहिं रीति न मञियो। छॾ बाबा, बसि वञिजां, हीअं कजां, हीअं बसि तरस। पर चई त चवां पियो त देरि कंदुमि, अॼु त कावड़ बि, तंहिंजे करे मां हिनखे चयो त भला छॾ मूंखे, त मां सामान घर ॾेई अचां, मां मोटी थो अचां। मां हिन सां इहा वाइदो करे दुकान तां उथी आयुसि घर, अची जेको कपिड़ा वरिता हुन परीअ जे आॾो सभु अची रखियमि। मां हिनखे सॼो अहवाल बि ॿुधायो, इहो बि ॿुधायोमांसि हुन मूंखे ज़ोरीअ जो दावत ॾिनी आहे, मूंखे छॾे ई कोन पई, मूंखे दावत ॾिनी। सो मां खे तुंहिंजी ॻणती हुई, पोइ उन जे करे चयोमांसि भला मूंखे छॾ त मां ॾेई अचां ऐं हुन ॿुधाए बि अचां, दिलि में चयमि तोखे ॿुधायां बि। सो इहो हुनखे सां वाइदो करे ॼण मां हिते आयो। न अचां त तूं थी सघे थो नाराज़ थी या कुझु सम्झी। चई हिन मूंखे चयो त माण्हूअ खे पंहिंजो कौल ऐं वाइदो जेको आहे उहो पाइणु खपे। मूंखे तूं अलाह जे आसिरे ते छॾे पंहिंजी वाइदो वञी पाड़, वाइदो हुन सां करे आयो त पंहिंजो वाइदो पाड़। दावत क़बूल करणु पैगंबरनि जी सुनत आहे। मां चयोमांसि हाणे तोखे अकेलो छॾियां इहो सही त न आहे, पर जेकॾहिं तूं चईं थी त पोइ मां वञा थो। ईअं चई मां हिन खां मोकिलाए आयुसि हुन सौदागर यूसुफ सौदागर जे दुकान ते। जीअं आयुसि ॾिठुमि त हो मुंहिंजे इंतज़ार में वेठो, इंतज़ारु पियो वेठो करे। मूंखे चई अचो साईं, अचो 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 अचो, मां यको तव्हांजो इंतज़ारु पियो कयो। हिन उथी मुंहिंजे हथ खे वरितो ऐं हलियो। हलंदे हलंदे हिकु बाग़ वटि वञी पहुतासीं। बाग़ बहिड़ो हुजे, हौज़, नहरूं, फुहारनि जो पाणी पियो हले। बाग़ में मेवेदार वण, तरह तरह जा उन में मेवा, रंग बिरंगी पखी उन वणनि ते वेठा हुजनि, अजीब अजीब मिठियूं ॿोलियूं वेठा पिया कनि। अंदरि जाइ में गिल में गालीचा कुर्सियूं पियल हुजनि। असां वञी नहर जे किनारे ते, उते बाग़ में हिकिड़ी नहर हुई पाणीअ जी, उन नहर जे किनारे ते कुर्सियूं विछाए वञी वेठासीं। कुझु घड़ी रखी इहो सौदागर अंदरि वियो, मोटी आयो, कपिड़ा मटे आयो। मां चयसि त चङो वॻो ढके आयो आहियां। त चङो आहे जो तव्हां बि वञी भले जेकॾहिं मटियो कपिड़ा त तव्हां बि मटियो। मां बि हिन जे चए मूजिबि उथी ऐं कपिड़ा मटाए अची वेठुसि। हिन ॾाढे सुहिणे नमूने सां मुंहिंजी दावत जो बंदोबस्तु कयो। जेको ऐश लाइ खपे सो बाक़ाइदे दावत जे लाइ, माना जेका दिलि चए न, अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं मुंहिंजी दावत लाइ हाज़ुरु कई। कचहरी पियो कईसीं। बादशाहनि जे दौर में तॾहिं शराब बाम जाम हलंदा, बुरो कोन सम्झिबो। एतिरे में हिकिड़ो आयो शराब जे लाइ, शीशो बि खणी आयो, प्यालो बि खणी आयो, कबाब कोफ्ता उहे बि हुजनि। हिक ॿिए पुठियां शराब पे हलियो। अञा 3-4 मस प्याला पीतासीं त इन हिकिड़ा ॻाइण आया, नचण आया, अची नाच करण लॻा, ॻाइण लॻा। पर अहिड़ो ॻाइनि पिया, हिकु त मूंखे ॼण नशो थी वियो जो मां बि सफ़ा ई ॼण मदहोश थी वियुसि। इन राग हलंदे इन मदहोशीअ में ओचितो मुंहिंजी नज़र हुन सौदागर जे अखियुनि ते पइजी, सौदागर जे मुंहं ते पइजी। ॾिसां त सौदागर जे अखियुनि मां पाणी पियो थो वहे। हेॾो बंदोबस्तु कयो अथई, हेॾा जशन, हेॾी ॻाल्हि, हेॾा माल मिल्कियत, हेॾा कारोबार, हेड़े ख़ुशीअ जे मौक़े ते ओचितो मुंहिंजी नज़र पइजी वई। ॾिसां त हिन जे अखियुनि मां ॻोढ़ा किरनि। मां जो हिन ॾे ॾिठो त हुन बि सम्झी वियो त मूंखे रोअंदे ॾिठो अथई। चई त मूंखे चई त ईअं सम्झ त हिन महिल असांजी पाण में दोस्ती थी वई आहे।
उन जे करे बहितर आहे त दिलि जो ॻुझ जेको आहे न उहो दोस्तनि खां लिकाइणु न घुरिजे। मां तोखे दोस्त सम्झी वठी आयो आहियां, दावत बि तुंहिंजी कई अथमि। हिकिड़ी ॻाल्हि आहे, जेकॾहिं तूं दिलि में न करीं त मां दोस्तीअ जे आधार ते चवें त जेकॾहिं तूं मूंखे इजाज़त ॾे त मां पंहिंजी घरवारी खे घुराए हिन मजलिस में पंहिंजी दिलि जी तसली कयां, छो जो मां उन खां परे आहियां। मूंखे उनजी सम्झणु जुदाई नथो सही सघां, उन जे करे मूंखे रोअणु अची वियो। हीअ हक़ीक़त एॾी त हुन शौक़ सां चई जो मां चयो त भला वाह जी काड़ी हूंदसि जो हेॾे मज़े में बि हे पियो थो रोए। मां चयोमांसि त साईं मूंखे जंहिंमें तव्हां ख़ुशि मां बि उन में ख़ुशि, जेकॾहिं तव्हांजी दिलि चए थी त देरि छाजी आहे। हिन जवान पर्दे जी तरफ़ इशारो कयो। उतां हिकिड़ी औरत बदशिकिल ॾाइण जहिड़ी, माण्हू ॾिसे त ईअं छिरक भरे वञे, राति जो ॾिसे त ईअं दाहूं करे वठी अची हिन जे पासे में, जंहिंजे लाइ हिन चयो त मां घड़ी बि उन खां परे नथो थी सघां, तोसां वेठो आहियां त मां घड़ी बि हुन खां परे नथो थी सघां। सोची आई जो त ॾिसां त अड़े हे छा, मां पियो चवां त अलाए छा हूंदी, हे छा बदशिकिल ॾाइण जहिड़ी, पर को मुंहुं मुहांडो कोन, न रंग न रूप, अची हिन जे पासे में वेठी। मां त हिनखे ॾिसी डिॼी वियुसि, दिलि में चयमि त भला पाण त केॾो सुहिणो आहे, छा त रब साईं कीअं हिनखे ठाहियो आहे, हेॾो पैसो ॾोकड़, पाण केॾो सुहिणो, हे इहा त जंहिंजी एॾी तारीफ़ पियो करे। चुप थी वियुसि, जंहिंमें पाण राज़ी मालिक साईं। अहिड़ी रीति 3 ॾींहं 3 रातियूं उन शराब ऐं राग जे मजलिस हली, 3 ॾींहं 3 रातियूं। चौथी राति निंड ऐं नशे मूंखे एॾो बेवस कयो जो मां वस कंदे बि नेठि सुम्ही पियुसि। सुबुह थियो, मूंखे उन जवान अची जाॻायो, सौदागर गॾु पाण सां उहा बि गॾु हुजेसि, उहा बदशिकिल। उनखे चई त हाणे ज़्यादा तकलीफ़ महिमान खे ॾियणु चङी न आहे। असां हिक ॿिए खे हथु ॾेई उथियासीं, उहे कपिड़ा जेके मां ढकिया हुआ उहे लाहे मां हिन वटि जेके मटाया मां पंहिंजा पाता, मां हिन खां मोकिलाए उथी आयुसि पंहिंजी जाइ। अची हुन परीअ जे रूबरू हाज़िर थियो, यको 4 ॾींहं हुयुसि गुम। ईअं कॾहिं बि कोन थियो, मां त कलाक बि हुन खां परे कोन थियो हुयुसि, पर हे मां 3 ॾींहं 3-4 रातियूं लाॻी थियूं मां हिन खां परे जो हुयुसि। मूंखे शर्म पई थियो, नेठि मां अचण सां ई पहिरियों त हिन खां माफ़ियूं घुरियूं। मां चयोमांसि तूं पाण मूंखे मोकल ॾिनी, मूंखे छॾे न पियो, हिन महिल बि ईअं सम्झ मां ज़ोरी आयो। हीअ सियाणी हुई, मुर्की चवणु लॻी त का ॻाल्हि कान्हे, हिकिड़े दोस्त ॿिए दोस्त वटि जे वञे थो, जे 2-3 ॾींहं तरसी थो पए त अहिड़ी का ख़राबु ॻाल्हि कान्हे, मूंखे का दिलि में ॻाल्हि कान्हे, छो थो माफ़ी वठे। पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि अथई, क़ाइदो इहो आहे त जॾहिं को माण्हू कंहिं ॿिए जे घर वेंदो आहे त ज़रूरु पंहिंजे घरवारीअ जी मर्ज़ी मूजिबि घर मोटी ईंदो आहे, कुर्ब ऐं प्यार बि उन रीति वधंदो आहे। हाणे इहा मुफ़्त दावत खाई माठि करे तूं वेही रहंदे छा, हेॾी तो हुन तुंहिंजी दावत कई आहे, तूं मुफ़्त में खाई माठि करे वेहंदे छा, या हुनजो एवज़ बि ॾींदे। मां चयो त सही थी चई। हुन चयो त ठहे त ईअं थो त तूं बि हींअर वञ हुनखे दावत ॾेई अच, सामान सड़े जी, खाधे पीते जी, इहा तूं गणती न कर, उनजो बंदोबस्तु मां पाण ई कंदमि। हाणे हिन जो चयो, पहिरियों ई मूंखे चयल हुयुसि त न कर नाही करणी, पर मां त पहिरियों हिन जे इशारे ते हलंदो हुअमि। सोचई त साईं मां वरी हिन जी मर्ज़ी मूजिबि उन महिल ई मोटियुसि पोइते आयुसि साॻो यूसुफ सौदागर जे दुकान ते मिलियोमांसि। मां चयोमांसि यार मां आयो हां, तुंहिंजी दावत कई अथमि, सो उमेदु इहा कई अथमि त तूं मुंहिंजी दावत क़बूल कर। हिन पहिरियां त केतिरा उज़र ॾिना, अदा वापार आहिनि, ईअं बहाना कई,
पर मां बि चुंबड़ी पियुसि, छो जो हुन मूंखे जो चयो हो मां बि चुंबड़ी पियोमांसि। आख़िर नेठि हिन मुंहिंजी दावत क़बूल। ठीकु आहे, त हलां थो मां तुंहिंजी दावत ते। मां हिनखे पर ॿाहिरि हुई पंहिंजे घर ॾांहुं वठी हलियुसि। वाट ते सोचियुमि पई त दावत जो सामान त मां कोन वरितो, अलाए छा हूंदो, अलाए पूरो बि थींदो या न। अची नेठि घर खे वेझो पहुतुसि। अबा जीअं घर जे वेझो पहुचां ॾिसां त दर ते वॾी धूमधाम लॻी पई आहे। सफ़ाइयूं थियल आहिनि, चौधारी पाणी जा छिनकार लॻा पिया आहिनि, नौकर चाकर सभु हाज़ुर बीठा आहिनि। मां हैरान थी वियुसि। घर में जीअं पेर पातुमि ॾिठा मार हर्ज, फर्श गिल्म विछाया पिया आहिनि, टेक वारियूं कुर्सियूं पयूं आहिनि कतारुनि में। हर पासे ॾिसां जीअं ॾिसां त गुलदस्ता गुलाबदानियूं पयूं आहिनि। हीअं ताकनि ते छॼरनि ते ॾिसां त हीअं नाज़ुक ऐं नफ़ीस शीशे जा सामान पिया आहिनि, रंग बिरंगी प्याला, उन्हनि जूं कतारूं शीशनि जा। सॼो दालान जेको हुजे सो काफूर जे बतियुनि सां ॿरे पियो थो। ईअं सम्झण ॾियारी लॻी पई। सभु माण्हू पंहिंजे कम में रुधल नज़र आया। बोरची खाने ॾे ॾिठमि त उते हिन जा देगियुनि जे खड़कनि जा आवाज़ पिया अचनि। पाणीअ जी जाइ ते ॾिठमि त दिला मट सराहियूं उहे कतार सां भरियूं पयूं हुजनि। बर्फ़ जे मथां पाणीअ सां भरियल जेके हुजनि से आबखोरा मौजूदु हुया। उनजे मथां वरी बाक़ाइदे पोश चढ़ियल। ईअं सम्झो बाक़ाइदे जीअं हिकिड़ो बादशाही दावत थींदी आहे, अहिड़ो सिस्टम। पासे खां वरी ॾिसां त राॻींदड़ बि वेठा आहिनि, साज़न वारा उहे वेठा आहिनि। मां परेशान थी वियुसि। नेठि हिनखे जो वठी आयोसीं सौदागर खे, इन जवान खे वठी वञी स्टेज ठहियल हुजे उते अची मां हिनखे विहारियो। दिलि में हैरान थियुसि त रब साईं हिन थोरे वक़्त में हेॾी तयारी कीअं थी। मां त रुॻो हीअं वियुसि, हिन थोरे वक़्त में सॼो थी वियो। हेॾे होॾे ॾिसां पियो, ॻोल्हियां पियो त भला पुछांसि, पर मूंखे परीहं किथे बि ॾिसण में न आहे। हेॾे होॾे ॻोल्हींदे नेठि वञी मां बोरची खाने में निकितुसि। बोरची खाने में जो अचां ॾिसां त उते बोरची खाने में बीठी आहे, ॿाहूं ईअं छिकियल हुजनिसि कजल, सादा कपिड़ा, मथे ते रुमाल ॿधो पियोसि। खाधे जूं जेके शयूं ते ठहनि पियूं, बोरची ठाहिनि पिया, उन्हनि जी सेटिंग पई करे। साईं उहो सादे लिबास में उहा ॾाढी भली पई मूंखे ॾिसण में अचे। पर एॾो जो कमकार पई करे त ॾिसां पई त सॼी वीचारी पघरी पई। मां वियुसि, वेझो वियोमांसि। वाह जो तूं त हे कमु करे छॾियो आहे, लय कराए छॾी अथऊं मुंहिंजी। मां जो न वारी ख़ुशामद कईमांसि त हिन जे मुंहं में गुंज पइजी वियो। चवण लॻी त इंसाननि खां त अहिड़ा कम थींदा आहिनि, जिन फ़रिश्ता त हे कोन कंदा। मां छा कयो आहे जो तूं एॾो हैरान थी वियो? इहे ॻाल्हियूं मूंखे न वणंदियूं अथई। मूंखे ॿुधाए त तुंहिंजो इहो कहिड़ो माण्हू पियो आहे जो महिमान खे छॾे हेॾे घुमंदो थो अचे। पोइ दिलि में छा चवंदो त मूंखे विहारे ऐं पाण गुम लॻो पियो आहे। छॾे हेॾां जी पचर छॾ, वञी उन सां गॾु वेह, उनजी ख़िदमत चाकरी कर, ऐं उनजी जेका घरवारी अथसि या जेका उनखे बि घुराए उन सां गॾु विहारे। साईं मूंखे जो हिन हुकुम ॾिनो, मां उन महिल ई मोटियुसि। महफ़िल गरम थी, एतिरे में ॿ गुलाम साईं सराईअ में जाम बि खयूं आया, अची हाज़ुर थिया, शराब पियाइण लॻा। मां उन महिमान खे चयो त मां हर तरह तव्हांजो मुख़लिस ऐं ख़ादिम आहियां, तव्हां पंहिंजे घरवारी खे बि घुरायो। छो जो मां उन ॾींहुं तव्हांजो हाल ॾिठो, तव्हां हुते रो पिया, त मां उन खां परे रही न सघंदो आहियां। सो हाणे हेॾे त अॼु परे आया, उते त पंहिंजे घर में हो। सो तव्हांखे छिक हूंदी, तव्हां उनखे घुरायो। हेॾो मौक़ो लॻो पिया, वरी अहिड़ो मौक़ा मिलनि न मिलनि, सो उनखे बि घुरायो त इन मजलिस में अचे। मां जो चयोमांसि ॾाढो ख़ुशि थियो। हींअर वाह जो मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि कई थी। मां पाण चवां पियो पर मूंखे मुनासिबु न पियो लॻे। हिन हिकिड़े नौकर खे उन महिल ई चयो त वञ उनखे वठी आ। साईं अध राति जो उहा ॾाइण जहिड़ी ओचितो आफ़त वांगुरु अची पए थी। हाणे हीउ त चए पियो, हीउ त उन लाइ रोए पियो, पर साईं ॾाइण जहिड़ी हुई।
अची पए थी। साईं हिन फ़क़ीर लाचार महिमाननि जी ख़ातिर उथी हुनजो आदर भाव कयो, हिन जवान जे भरिसां वञी हुनखे वेहारी। साईं हो जो हिनखे ॾिसे त अहिड़ो ख़ुशि पियो थिए, कपिड़नि में ई न पियो मापे। हूअ ॾाइण बि साईं हिन परीज़ात जे ॻीचीअ सां अची चुंबड़ी, ॼण त 4 ॾींहं जी राति चंड खे जीअं ग्रहण लॻंदो आहे। जेतिरा बि माण्हू साईं उते कचहरीअ में हुया न, उन्हनि खे ॾंदे आङुरियूं अची वयूं, ॾिसनि पिया त हे कहिड़ो सुहिणो ऐं हीअ कहिड़ी आहे, ऐं केॾी हिननि जी पाण में मोहबत आहे। माना माण्हू जेके बि हुया सभु हिननि ॿिन्ही ॾे पिया ॾिसनि त खेत खे त रब साईं कीअं मुड़ुस खे ठाहियो आहे सौदागर खे, वरी हीअ ॾिस माण्हुनि खे ॾिस साईं ॾंदे आङुरियूं अची वयूं। हिकु शख़्स पासे मां चयो त यार बसि ॻाल्हि सम्झ में नथी अचे, हिन जो को अकुल कमु नथो करे, मत वेही अथसि हली। ठीकु, मतिलब त साईं ही फ़क़ीर महिमानदारी में हाज़िर हो। मानी आई, हिन मूंखे चयो त मूंसां गॾु वेही खा, पर मां साईं हुन परीअ जे ख़ौफ़ जे करे कंहिं बि तरफ़ ख़्यालु न पे ॾिनो। मां चयोमांनि त न तव्हां खाओ, मां तव्हां ॾे तव्हांजी ख़िदमत चाकरी में आहियां। साईं असांजी मजलिस इहा हली, इहा असांजो जेको इहो प्रोग्राम हलियो, इहो जशन जेको असांजो हलियो, राग नाच हलिया, साईं 3 ॾींहं 3 रातियूं असां वटि बि इहो प्रोग्राम हलियो। 3 ॾींहं 3 रातियूं असां वटि इहो प्रोग्राम हलियो, जेके महिमान हुजनि उहे हुते हुजनि। चौथीं राति जो उन्हनि यूसुफ जेको हुयो जवान, उन मूंखे सॾे चयो त यार असां मोकिलायूं था, तुंहिंजे करे मां सभु धंधा धाड़ी बि छॾे 3 ॾींहं हिते रहियो आहियां। हाणे असां वञण वारा आहियूं, सो तूं अची असां वटि 2-3 मिंट वेह, थोरी कचहरी कयूं त पोइ असां वञूं। मां चयो हाणे हिन जी दिलि नाराज़ नथो कयां। मां चयोमांसि तव्हांजो हुकुम बजाइणु ज़रूरी आहे। हे मां छा कयो, शराब जो प्यालो उहो भरे मां हिनखे ॾिनो, वरी मां पाण बि पीतो, अहिड़ी रीति हे बि पीए पियो, मां बि पियां पियो। साईं कुझु घड़ी खां पोइ मजलिस जा जेके माण्हू हुया, माना शराब त सभु पीअनि पिया, विया मदहोश थींदा, तव्हां त सभु असां बेहोश थी विया, सभु बेहोश थी विया। हाणे होॾां हो मोकिलाए वञे पियो, पर मूंखे चई त कुझु घड़ी असां वेह त पोइ असां वञूं। वेठासीं जो पीअण में, सभिनी जो पीअणु शुरू कयो त चई त असां थी वियासीं बेहोश। बेहोश थी वियासीं तां त वञी ॿिए ॾींहं जो सुबुह थियो, सिज बि 1.25 हथ मथे आयो, हिते मुंहिंजी अखि खुली। अखि जो खुली त साईं मुंहिंजा ताक लॻी विया, अड़े हे छा, न मजलिस हुआ, न साज़ सामान, न वेठा ठूह, का शइ कान। वरी जो हेॾे होॾे भॼां ॻोल्हियां सॼे घर में त न वरी उहा परी, न उहे महिमान, सॼो घर ख़ाली, भड़भांग सफ़ा मुकाम। ईअं ओचितो ॾिठुमि त हिकु कुंड में हिकिड़ो कंबल वेड़ियो पियो आहे, कंबल वेड़ियो पियो। मां वञी उन कंबल खे खोलियो, साईं जीअं जो मां कंबल खे खोलियो त मूंखां ताक लॻी, अड़े हे छा, ॾिसां त उन में उहो जेको सौदागर जंहिंजी मां दावत कई हुई, यूसुफ सौदागर, उहो सौदागर ऐं उनजी जेका ज़ाल, उन्हनि ॿिन्ही जूं मुंडियूं कपटियल उन कंबल में वेड़ी पियूं। जंहिं सौदागर जी मां दावत कई, जंहिं ॾींहुं पहिरियों हिन मूंखे पाण मोकिलियो त वञी उन खां कपिड़ा वठी अचिजांइ। मां त साईं पुछी बि न पियो सघां त मूंखे उन ॾे तूं छो थी मोकिले। दावत खाई आयुसि, वरी चई त दावत जे खाई आयो आहियां त हाणे तूं बि दावत ॾे न। दावत बि साईं मां ईअं कई, वरी ओचितो हे सभु गुम थी विया। इहो कंबल पियो हो, कंबल जो खोलियां त ॾिसां त उन में उन यूसुफ सौदागर जी ऐं उनजी जेका ज़ाल, जेका हुन लाइ त परी हुई, पर चई त बदशिकिल ॾाइण जहिड़ी, ॾिसां त उन्हनि ॿिन्ही जूं मुंडियूं कटियल उहे कंबल में वेड़ी पई।
साईं हे ॾिसी मुंहिंजो त होश उॾी वियो, अकुल ई कमु न पियो करे, छा कयां? हेॾे हैरान थी वियुसि, हेॾे होॾे पियो ॾिसां, ईअं ओचितो हिकिड़े नौकर ते मां नज़र पई। यादि आयो त इहो बि हिन में दावत में हुयो, दावत जे कमकार में हुयो। उन खे जो ॾिठुमि त थोरो आथत थियो, सॾु करे पुछियोमांसि, अड़े छा आहे, छा थियो आहे, छा आहे? हुन चयो, हुन चई त ईअं मुंहुं ख़राबु करे उन नौकर मूंखे चयो त तुंहिंजो इन सां कहिड़ो वास्तो, तूं छो थो पुछी? छो जो नौकर बि हिन जो हो। दिलि में चयमि त सच थो चए, तुंहिंजो बि छा वञे? वरी चईमांसि भला हाणे इन ॻाल्हि खे छॾे, पर उहा परी मुंहिंजी किथे आहे? हिन चयो जेका मूंखे ख़बर आहे उहा मां तोखे ॿुधाईंदुसि, जेका जेतिरी मूंखे ख़बर आहे। पर तो जहिड़ो अकुलमंद इंसान हुनजे मर्ज़ी खां सवाइ 2 ॾींहंनि जी दोस्ती ते ठॻिजी, तूं एतिरे क़दुरु शराब जे नशे में मदहोश कीअं थी वहीं? 2 ॾींहंनि जी दोस्ती में तूं ईअं ठॻिजी वहीं, सफ़ा तूं एॾो ईअं शराब जे नशनि में मदहोश थी वहीं। दिलि में सोचियुमि त हा बराबरि मूंखां इहा हरकत थी आहे, मूंखे पाण संभालणु खपे हा। मां चयो यार हक़ीक़त में मूंखां इहा थी वई आहे ग़लती, मूंखे उमेदु आहे त मूंखे माफ़ी मिलंदी। मां चयोमांसि यार ख़ुदा खे मूंखे ॿुधाए त परी किथे आहे? हुन मूंखे ॿुधायो, निशानी ॾिनई। उन खां पोइ हुन छा कयो, जो इहे जेके 2 लाश हुया, उन्हनि 2 लाशनि खे पूरे, 2 लाशनि खे पूरे। हाणे हुन जो पार पता ॾिना त फिलाणे हंधि परी रही थी, माना हितां घरां निकिरी वई। मां निकितुसि हुन जी ॻोल्हा में। साईं ॻोल्हींदे ॻोल्हींदे शाम जो जेके पार पता हिन मूंखे ॾिना हुआ, मां वञी उन निशान ते वञी उन घिटीअ में पहुतुसि। दरवाज़े जे वेझो हिकिड़ी कुंड में मां लॼ बि थिए पई, दर बि कोन पियो खड़कायां। सॼी राति मां उते दरवाज़े जे कुंड ते बीठुसि, मन केरु ॿाहिरि निकिरे मूंखे ॾिसे या निकिरे त मां कंहिंखे चवां, ईअं दर खड़कायां मतां, छो जो कावड़जी वई आहे हली। मां सॼी राति बीठो। आख़िर साईं पिरह फुटी, असुर अची थियो, नेठि सिज बि निकितो त महलात जे माड़ीअ जे हिकु दरीअ मां, महलात वॾी महलात ई, उन जे हिकु दरीअ मां हीअ परी ईअं ॾिसण लॻी, मूं ते नज़र पियसि। मां जो ॾिठो, मां साईं कपिड़नि में ई न पियो मापियां, ख़ुदा जो शुकुरु कयुमि। मां इते ई बीठो हुजां, हूअ मूंखे ॾिसे पई, एतिरे में हिकिड़ो नौकर मूं वटि आयो। उन मूंखे चयो त उहो साम्हूं जेका मस्जिद आहे न, इन मस्जिद में वञी वेह, मतां थी सघे त तुंहिंजो मतिलबु हिते पूरो थिए। माना गुजारतुनि में कमु पियो हले, साम्हूं मस्जिद अथई, इन मस्जिद में वञी वेह। साईं हुकुम मिलियो, उतां उथियुसि, साम्हूं मस्जिद हुजे, मस्जिद में वेठुसि, पर अखियूं साईं मुंहिंजूं महल जे दर में हुजनि। ॾिसां छा थो थिए। साईं सॼो ॾींहुं मुंहिंजो ईअं गुज़रियो जीअं रोज़ेदार खे शाम जो इंतज़ारु थींदो आहे, पहाड़ जेॾो ॾींहुं, मस ॾींहुं पूरो थियो, तरियो सिज लथो, वरी उहो साॻियो ई नौकर आयो, साॻियो ई नौकर आयो। हुन मूंखे तसली ॾिनी, मूंखे हथ खां वतई, मूंखे पाण सां गॾु वठी हलियो, चई हली हिकिड़े बाग़ीचे में अची मूंखे विहारे, नंढड़ो बाग़ हुजे उते अची मूंखे विहारे, मूंखे चई त तूं हाणे हिते बीह, पाण वियो, थी सघे थो साईं हुनखे ॿुधाइण वियो हुजे। मां साईं हुन बाग़ में गुलनि जी बहारी राति सुहिणी वेठो पियो ॾिसां, हौज़ में फुहारनि खां ईअं सम्झो जीअं सावण जो मींहुं वसे, अहिड़ो मींहुं पियो पाणी पियो वसे। ईअं जॾहिं चंड ते मुंहिंजी नज़र पई त मूंखे हुनजो चहिरो यादि अची वियो। नेठि हुनजी का दिलि नरम थी, उहा परी बाग़ जे दरवाज़े खां चोॾींहं जे चंड वांगुरु सिंगारियल ज़ाहिर थी, ॻिचीअ में बादल जे रंग जहिड़ो कुर्तो हुयुसि।
मथे ते रहो हुअसि, उहो बि मोतियुनि सां भरियल, जंहिंजा पलव ख़ुश्क हुया, ईअं हवाए ते उॾामे पियो। उहा साईं टिलंदी टिलंदी बाग़ जे चौंक ते अची पहुती। मां डुकी वञी हुनजे चौधारी फिरण लॻुसि। नौकरनि वांगुरु हथ ॿधी बीह रहियोमांसि। हू जेको नौकर आयो मूंखे वठण, उहो हुनखे मुंहिंजी सिफारिश करणु लॻो त हिनखे माफ़ कर। मां हुन नौकर खे ई चयो त यार मूंखां बराबरि ग़लती थी आहे, जेका सज़ा मूंखे ॾे, मूंखे सज़ा मां भोगण जे लाइ तयारु आहियां। उहा परी कावड़ियल हुजे, चवणु लॻी त तुंहिंजे लाइ चङो ई आहे त 100 ॻोथरियूं तोखे मां अशरफियुनि जूं थी ॾियां, 100 ॻोथरियूं अशरफियुनि जूं ॾियईं थी। वञी उन मां सामान सड़ो वटि, वञी वापार बड़ा कर, हितां निकिरी वञ, हलियो पंहिंजे मुल्क हलियो वञ, तुंहिंजे लाइ भलो इन में। तो मुंहिंजी ख़िदमत चाकरी कई आहे, 100 अशरफियुनि जूं थेलियूं ॾियईं। साईं मां त ॻाल्हि जो ॿुधी त बुत थी बणिजी वियुसि। चयोमांसि त ईअं न कर, जेकॾहिं मूंखे न पैसनि जी लालच हुजे हा, मूंखे पैसनि जी लालच हुजे हा, तो मूंखे ॾिठो आहे, मां पंहिंजी जान जेका मिल्कियत हुई मां तो ते ख़र्च न कया। भला जेकॾहिं ईअं आहे त पोइ मूंखे अहिड़ी ज़िंदगी न खपे। हिन चयो त हद खां ज़्यादा ॻाल्हियूं करणु खाम ख़्याली आहे, नंढो मुंहुं वॾी ॻाल्हि, ॿी का निकमी ॻाल्हि न कर। जेकॾहिं ॿियो को अहिड़ी हरकत करे हा न त मां हुनखे ॿूटियूं ॿूटियूं करे सिड़ियुनि खे ॾियां, पर छा कयां, मूंखे तुंहिंजी ख़िदमत थी यादि अचे, तूं मुंहिंजी ख़िदमत कई, तो मुंहिंजी जान बचाई, हाणे भलाई इन में अथई त पंहिंजो रस्तो वठ। तुंहिंजे क़िस्मत जो दाणो पाणी असांजे सरकार में हाणे बंदि थी चुको आहे, बसि। साईं हिन चयो, मां रोंदे चयोमांसि त जेकॾहिं मुंहिंजे नसीब में झंगलनि ऐं पहाड़नि में सौदाइन वांगुरु फिरणु लिखियलु आहे त मूंखे ई निभाइणो आहे। मूंखे चई त मूंखे इहे चोचलायूं, इहे मश्करियूं मूंखे न वणंदियूं आहिनि, इहे डायलॉग न हण, अहिड़े गुफ़्तगू जे जेको लाइक़ु हुजे वञी उन सां उहा कचहरी कर। साईं ईअं चई कावड़जी पंहिंजे महल ॾे हली वई। लाचार नाउमीद थी मां उतां ॿाहिरि निकितुसि। साईं 40 ॾींहं मां उते उन पाड़े में उते घिटियुनि में पियो फिरियुसि, 40 ॾींहं। ओ जॾहिं शहर मां कक थींदो हुउसि त झंग में निकिरी हलियो वेंदो, चरियनि वांगुरु साईं दर दर जूं ठोकरूं पे खाधमि, धोबीअ जो कुतो न घर जो न घाट जो। साईं माण्हूअ जी ज़िंदगी आहे खाधे पीते सां, अनु आहे त ईमान आहे, बदन में ताक़त न, नेठि बेवस थी मस्जिद जे दीवार हेठां वञी मां किरी पियुसि। साॻियो नौकर जुमे जे ॾींहुं निमाज़ पढ़ण जे लाइ मस्जिद में आयो, जीअं मुंहिंजे उतां टपियो मूं ते नज़र पियसि। बुखुनि ते ऐं इन्हनि ॾुखनि में ईअं सम्झो मुंहिंजा ॼण मुहांडा ई मट थी विया, पर चेहरे जो नक्शो अञा कुझु ॾिसण जहिड़ो हो। मूंखे ॾिठईं, सुञातईं, अफ़सोस बि कयईं। मूंखे चयईं छो तूं पंहिंजी हालत हीअ बणाई आहे? मां चयोमांसि जेको कुझु थियो सो थियो, माल बि हाज़िर हो, हाणे जान जी बि कुर्बानी ॾेई रहियो आहियां। माल जेको हुयो मां उहो बि कयो, हाणे उहो बि कुर्बान कयुमि, हाणे जान जी कुर्बानी बि ॾेई रहियो आहियां। जेकॾहिं हूअ इन में ख़ुशि आहे त मां छा कयां? हीअ ॿुधी उहो नौकर मूंखे छॾे वियो मस्जिद में, निमाज़ वञी पढ़ी, निमाज़ खां वांदो थी निकितो ॿाहिरि। हिन छा कयो, मूंखे उतां उथारे पाण सां गॾु वरी चईं त हल त मां तोखे वठी थो वञां। मूंखे दरवाज़े जे भरिसां वेहारे पाण वियो अंदरि। थोरी देरि रखी उहा ॿाहिरि ॼाणी बुझी मूंखां पुछणु लॻी, मूंखे हाणे हुन बि ॿुधायोसि, सुञाणे बि पई, ईअं मुंहिंजे साम्हूं अची ऐं चई त हीउ केरु आहे? हुन चयसि त हे इहो ई बदनसीब अथई जंहिं ते तूं कावड़ियल आहीं, तुंहिंजे ॾमर में अची वियो आहे, हालत हीअ ग़रीब जी थी वई आहे। सो पंहिंजी ग़लती मञे थो। परी ठठोली कंदे चयो त छो थो कूड़ ॻाल्हाईं? मां त ॿुधो आहे त उहो पंहिंजे मुल्क वियो हलियो। हे उहो किथे आहे, कूड़ छो थो पियो वञी? मां त ॿुधो अथव पंहिंजे मुल्क वियो हलियो, ऐं मूंसां अहिड़ी माण्हू ॻाल्हि कई आहे, उहो कूड़ो न आहे।
अलाह थो ॼाणे हीअ अलाए केरु आहे, कूड़ वेठो थो हणी। साईं मां जो ॿुधो, वरी हथ जोड़े, हुन सां त कोन पियो ॻाल्हायां, वरी बि नौकर खे चयमि त दा जेकॾहिं जान जी अमान मिले त मां कुझु अर्ज़ु कयां। हा चयो। मां चइबा तव्हां ॾिसो, मां हो साॻियो आहियां, मुंहिंजी हालत ते रहम कर। हीअ ॿुधी ऐं मुश्की मूंखे चई त चङो थींदो त हींअर हिन खे कंहिं हकीम जे हवाले कयो, कंहिं हकीम जे हवाले कयो, जॾहिं चङो भलो थिए त पोइ भला वरी हिनखे ॾिसंदासीं हाल वाल। हुन नौकर चयसि त जे तूं न आथत हिनखे ॾींदीअ त ईअं सम्झ त हिनखे बि ॾियणो हिकिड़ो भरोसो थींदो जीअण जो। दुनिया हमेशह उमेदुनि ते क़ाइमु आहे। हा, पर इहे जवाबु न ॾिनो, वरी जवाबु न ॾिनो। मां जो हिनजी बेज़ारी ॾिठी, मां चयो बसि हाणे मुंहिंजो जीअणु मुश्किल आहे। अहिड़ी ज़िंदगीअ खां उहा क़बर भली आहे। पेर त क़बर में हींअर ई लटकाई वेठो, नेठि हिकिड़े ॾींहुं मरणो आहे, हीउ जहान बि छॾिणो आहे। मुंहिंजो इलाजु शहज़ादीअ जे हथ में आहे, करे या न करे, मारे या जीआरे संदसि मन। साईं मां जो इहो चयो त हिनखे अलाए बसि कहिड़ो ख़्यालु अची वियो, हिन चयो त जल्दी शाही हकीमनि खे घुराए। साईं हुकुम जी देरि हुई, तबीब अची हाज़ुर थिया, मुंहिंजी नब्ज़ ॾिठनि, सभिनी चयो त भाउ कमज़ोरी अथसि, कमज़ोरी अथसि ऐं का सोच अथसि। हकीमनि जो हिनखे इहो ॿुधायो, हिन हुकुम कयो त हिनखे वञो गुसल खाने में खणी वञोसि, वेंजारियोसि, लटा कपिड़ा पाराए पोइ हिनखे वठी। साईं हुकुम मूजिबि मूंखे वठी विया, मूंखे वेंजारे उमदी पोशाक ढकाए, भला कपिड़ा पाराए, ख़ुशबू तेल फुलेल करे मूंखे शहज़ादीअ जे साम्हूं वठी आया। मूंखे जो हुन ॾिठो, मूंखे चवणु लॻी त रुॻो मूंखे तो बदनाम कयो, तो ॾाढो मूंखे बदनाम कयो। हाणे हीअं कर, मूं वटि केरु कुझु ॾींहं तूं भले महिमान थी रह, पर वाह जो तूं मूंखे हिन जो बदिलो थो ॾी। तुंहिंजो मतिलबु छा आहे? चई मूंखे चई त तोखे जेको चवणो आहे मूंखे साफ़ चई ॾे। मां चयोमांसि त मूंखे बादशाहीअ जी बि ज़रूरत कान्हे, बसि इहो आहे मूंखे माफ़ कर, मूंखे माफ़ कर, मूंसां नाराज़गी ख़तमु कर, मूंखे कुझु बि न खपे, बसि नाराज़गी ख़तमु कर, जेको तूं कावड़ी आहे उहा कावड़ ख़तमु कर, बराबरि मूंखां ग़लती थी वई आहे। ऐं थोरे वक़्त लाइ उहा टुॿीअ में पइजी वई, पोइ मूंखे चई त हाणे वेह, तो असांजी ख़िदमत ऐं वफ़ादारी अहिड़ी कई आहे जो जेको तूं चईं थो सो ठहे थो, चङो असां तोखे क़बूल कयो। ठीकु आहे, बसि मां कावड़ ख़तमु। साईं मां जो पचर न पियो छॾियां त पे मिंटूं कई, मां नेठि हुनखे रहम अची वियो। साईं पोइ उन ई ॾींहुं हिन माठ मीठ में काज़ी खे घुराए निकाह जी रस्म मूंसां पूरी कई। सख़्तु महिनत ऐं कशालात खां पोइ ख़ुदा मूंखे हीउ ॾींहुं ॾेखारियो जो मूंखे पंहिंजो मतिलबु मिलियो। हाणे जेॾी मूंखे ख़ुशी हुई हिन जे मिलण जी, उहा बि हुई, पर मूंखे बेक़रारी जेके अजीब वाक़िया जेके थिया हा, पर मां हिन खां पुछी न पियो सघां। पर हाणे त मुंहिंजी ज़ाल थी वई, मूंखे ॼण उन्हनि जी जेके मुंहिंजे आॾो इहे वाक़िया थी गुज़रिया। ऐं वॾी ॻाल्हि इहा त मूंखे अॼु ॾींहं ते हिन ॿुधायो बि कोन त आहे हीअ केरु, हीअ जेका उतां धकी थी पेतीअ में लथी, कंहिं हिनखे इहो धकी कयो, का मूंखे का ख़बर न। माना हाणे ॼण हाणे उहा मुंहिंजी मूंखे उहे ॻाल्हियूं पई यादि अचनि। ऐं जंहिं चिठी मूंखे वटि लिखी सही मोकिलियईं, उहो हबशी नौकर जेको हो, उहो केरु हो जंहिं कागज़ जे पुर्ज़े ते एतिरियूं अशरफियूं मुंहिंजे हवाले कयूं। वरी साईं अखि चिंभ में शाही दावत थी, वरी साईं ते ॿ बेगुनाह माण्हू मारिजी विया। मूं ते कावड़ छो कई? छा भला एॾो त मां को ॾोह कोन कयो, मां त हेॾी हिन जी ख़िदमत कई। वरी ओचितो वरी हेॾी इज़त या त खंघे कान पई, या त वरी मूंसां शादी कई, निकाह कई। हाणे चई त मूंखे ॼण इहा हूरा खुराए, मतिलब जो मुंहिंजो पूरो थी वियो। हाणे चई त ॼण मूंखे इहा हूरा खुराए। हा,
मतिलबु त साईं निकाह जी रस्म अदा थियण खां पोइ एॾी सिक हूंदे बि मां हिन जी कुर्बत खां दूरि रहियुसि। राति जो गॾु सुम्हंदा हुआसीं, पर सुबुह जो ईअं ई मां उथी वेहंदो हुउसि। हिकिड़े ॾींहुं गुस्ल जे वास्ते मूं बानीअ खे गरम पाणीअ लाइ पुछियो। मां चयोमांसि गरम पाणी। शहज़ादी खिली ऐं चयो त गरम पाणी छो? मां चुप थी वियुसि। उहो मुंहिंजी ख़ामोशी ते हैरान थी। ॾिठुमि त हिन जे मुंहं ते ॼण थोरी कावड़ हुई। चवण लॻी, तूं बि को अजीब इंसान आहे, या एॾो शौक़ु, या वरी हींअर एॾी तोखे ख़ामोशी, या त एॾो मुंहिंजे लाइ तूं मरी पियो। पोइ त मूंसां शादी छो कई? तूं मूंसां शादी छो कई? हे मुंहिंजे हेॾो पोयां हेॾो तो मूंखे ख्वार कयो छो? मां चयोमांसि त इंसाफ़ करण वारे खे इंसाफ़ करण खां पेर पोइ न करणु खपे। चई त तोखे बाक़ी हींअर ताईं वरी तुंहिंजो हाणे इंसाफ़ कहिड़ो थिए, कहिड़ो अञा तुंहिंजो इंसाफ़ रहियल आहे? मां चयोमांसि सच पच त मुंहिंजी वॾी आरज़ू इहा हुई जेका मूंखे हासिलु थी, मुंहिंजी उमेदु इहा आई जेका मूंखे थी, पर मुंहिंजे दिलि में अजीब विसविस आहे। मां पंहिंजे दिलि में अंजाम कयो त निकाह खां पोइ इहे ॻाल्हियूं जेके मुंहिंजे लाइ ईअं सम्झ ॼण हिकिड़ा इसरार हुया, राज़ हुया, उहे मां तोखां पुछनि। हा, मां जो न ईअं चयो त ॾिठुमि त शहज़ादीअ जी पेशानी में कावड़ ऐं बाक़ाइदे ॼण गुंज कावड़ खां पइजी वियसि नेड़। चवण लॻी, ठहियो, असांजे चवण खे तो विसारे छॾियो अथई। यादि कर, मां तोखे केतिरा भेरा चई चुकी आहियां त मुंहिंजे कम में कॾहिं बि दख़ल न ॾिजां, कंहिं बि ॻाल्हि ते एतिराज़ु न कजां, ऐं मूंखां पुछजां न। तोखे यादि आहे मां तोखे पहिरें दफ़े बि चयो, ऐं तो मूंसां वाइदो कयो, हाणे तूं पाण थो उन ॻाल्हि जी भनकड़ी करी। मां चयोमांसि त जीअं मुंहिंजा ॿिया गुनाह माफ़ु कया थी, तीअं मुंहिंजी हिन बेअदबीअ ते बि ईअं खणी अखि ॿूट, भला ॿिया बि त गुनाह माफ़ु कई न, बसि हे बि तोसां वाइदो कयो, हाणे वाइदो जे टोड़ियां थो त इन गुनाह खे बि माफ़ु कर। हे मां जो हिनखे चयो, शहज़ादी तपी बाहि थी। मूंखे चई, तूं हिन महिल मथे ते चढ़ी वियो, वञ वञी पंहिंजो कमु कर, इन्हनि ॻाल्हियुनि मां तोखे छा हासिलु थींदो, छो थो पुछीं? मूंखे चई त मां बदकिस्मत जो जेकॾहिं हिन ॻुझ तो ते ज़ाहिर थियो न त ॾाढी मुसीबत अची वेंदी। तूं जेको न ज़ोर पियो थो रखीं, जे न तो ते इहे ॻुझ ज़ाहिर थियो न ॾाढी मुसीबत आई। मां चयो त मां कंहिंखे कोन ॿुधाईंदुसि, मुंहिंजे दिलि खे हूरा खुराए, मूंखे ॿुधाए। चईसि मां जॾहिं हाणे त मुंहिंजी ज़ाल थी वई न, जॾहिं हिन ॾिठो त ॿुधाइण खां सवाइ चरियो मूंखे छॾींदो न। लाचार थी चवण लॻी त इन ॻाल्हियुनि जे ॿुधाइण खां असुल मां तोखे पहिरियों ई ॿुधायो ख़राबी पैदा थींदी, पर ख़ैरु हाणे नथो मुड़ी, मां तुंहिंजी ख़ातिर इहा बि मंज़ूर आहे। हाणे मां तोखे पंहिंजी ॻाल्हि ॿुधायां थी, पर इहो आहे त माना रखजांइ पाण। मां चयोमांसि मुंहिंजो वाइदो आहे, ईअं सम्झ त ॼण कंहिं ॿुधी न। शहज़ादी चयो त मां निभागी हिन जंहिं शहर में रहूं था दमिश्क में, इन जे बादशाह, हितां जे बादशाह जी धीउ आहे, दमिश्क जी बादशाह जी मां धीउ आहियां, जेको पंहिंजे जाहो जलाल खां घणो मशहूरु आहे। अफ़सोस इहो आहे जो मूंखां सवाइ हिनखे ॿियो औलाद बि न आहे। जंहिं ॾींहं खां वठी मां पैदा थियसि, माउ पीउ वटि मां वॾे लाॾ कोॾ सां पलजण लॻसि। जॾहिं मां होश में आयसि त मुंहिंजे दिलि में ख़ूबसूरत ऐं ॾिसंदी हुअसि उते नौकर चाकर अमीर वज़ीर, हसीन साहिड़ियूं, मां उन्हनि जे झुरमट में रहणु लॻसि, हमेशह तमाशा, नाच, रंग, गाना उन्हनि में मशगूल। नेकी बदी जी मूंखे ख़बर न आहे त नेकी छा आहे, बदी छा आहे, बेफ़िक्र लॻी पई वेंदी। पर इहो आहे त इन हाल में बि रब जो शुक्र कंदी हुअसि त हेॾा मूंखे अयाशियूं ॾिनियूं। ओचितो अलाए कीअं मुंहिंजे तबियत में हिकिड़ो फेरो अची वियो, न पई मूंखे साहेड़ियूं वणनि,
न मूंखे ख़ुशीअ जूं महफ़िलूं पई वणनि। मुंहिंजो मिज़ाज जेको आहे तबियत सौदाई बणिजी वई। सौदाई जीअं माण्हू थींदो आहे न, मां अहिड़ी थी वियसि, दिलि उदास ऐं हैरान रहण लॻो। का बि ॻाल्हि मूंखे वणी न पई। मुंहिंजी हीअ हालत जो ॾिठी त लिकण जी त ॻाल्हि कान हुई, सभिनी खे अची ॻणती थी। हिकिड़ो नौकर हुयो निमक हिलाल, जेको मुंहिंजे असुल खां महरम ऐं हमराज़ हो। का बि मुंहिंजी ॻाल्हि हुन खां ॿुधी न हूंदी। मुंहिंजी परेशानी ॾिसी मूंखे चयईं त शहज़ादी, जेकॾहिं न थोरो शरबत हुयो वर्कुल ख़्याल, उहो न तूं पीअं त मूंखे उमेद आहे त तुंहिंजी तबियत सही थी वेंदी। मां चयो हाणे भले चई थो त भला आज़माए ॾिसां। मां चयोमांसि ठीकु आहे, जी चई थो जल्दी खणी। ॿाहिरि वियो, सराईअ में शरबत बर्फ़ बि उन में विधई, हिकिड़े छोकिरे खे ॾिनई, उहो खणी आयो। मां हुनखे पीतो। सची बची जेतिरी हुन तारीफ़ कई, शरबत बहिड़ो ई हो। मां उनजे एवज़ में उन नौकर पंहिंजे खे क़ीमती हिकिड़ी पोशाक ॾिनी ऐं चयोमांसि ॾिहाड़ी अहिड़े क़िस्म जी जो शरबत तूं मूंखे प्यारी न कर। उन नौकर हर रोज़ उन छोकिरे सां साॻियो शरबत मूंखे मोकिलींदो। उन शरबत में अलाए कहिड़ो को हिकिड़ो माना ईअं सम्झण को नशो बि कोन हुयो, पर को अहिड़ो को कैफ़ हुयो जो उन सुरूर में मां उन छोकिरे सां, उहो जेको छोकिरो खणी ईंदो उन सां मां खिल ऐं मज़ाक जूं ॻाल्हियूं कंदी हुयसि। जेको छोकिरो मूंखे खणी ईंदो, पोइ हाणे हिकिड़े ॾींहुं ॿिए ॾींहुं पहिरियों त छोकिरो बि लहराए पियो। पोइ मां जॾहिं हुन सां खिल मज़ाक कंदी हुयसि, हू छोकिरो मूंसां हिरी मिरी, चङियूं चङियूं मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं मूंसां करणु लॻो। छोकिरे जी शिकिल ऐं सूरत बि वणंदड़ हुई, उनजे करे मुंहिंजी बि ॼण विंदर थी। ईंदो हो, मां वक़्तु बे वक़्तु हुनखे इनाम ॾींदी हुयसि, इनाम ॾियांसि, लटा कपिड़ा ॾियांसि। पर हे चंडो जॾहिं बि मूं वटि अचे त सागनि मेरनि कपिड़नि में ईंदो। मां लटा कपिड़ा बि ॾियांसि, इनाम बि ॾियांसि, पर जेॾी महिल बि मूं वटि अचे त सागनि मेरनि कपिड़नि। हिकिड़े ॾींहुं मां पुछियोमांसि त मां तोखे जॾहिं हेॾो कुझु ॾियां थी, पोइ तूं पंहिंजी हे सूरत शिकिल छो बणाई आहे अहिड़ी? ही पैसा थी ॾियईं, पैसा काॾे थी कर, त काॾे थो करे? हिन थधो साह कयूं, अखियुनि में पाणी अची मूंखे चयईं त तव्हां जेको कुझु हिन ग़ुलाम खे ॾींदा आहियो, सो मूंखां सभु उस्ताद खसे वेंदो। मूं वटि पैसो आहे किथो जो मां हुन में कपिड़ा ठारायां ऐं मां उहे कपिड़ा, नवां कपिड़ा पाए तो वटि अचां? मुंहिंजो हिन में को गुनाह न आहे, मां लाचार आहियां। हिन जो ॻाल्हि कई, मूंखे हिन ते रहम आयो। मां हुन नौकर खे घुरायो, जेको नौकर हिनखे ॾींदो हो, मुंहिंजो ख़ासि नौकर जेको हिन छोकिरे खे मोकिलियो। मां हुन नौकर खे घुराए हुकुम ॾिनो त अॼु खां वठी हिन नींगर खे तूं पाण वटि रखी, भला कपिड़ा उहे हिनखे तयारु करे ॾे। आम रोलू छोकिरा जेके आहिनि उन्हनि सां बि हिनखे गॾिजण न ॾे। बादशाही आदाब सेखारीसि, बादशाही महफ़िलुनि में अचे त उहे हिनखे आदाब सेखारे। हा, हुन नौकर बि ॾिठो त हाणे जॾहिं हिन जो राज़ आहे त नौकर बि हिनजी वरी उहो ख़्यालु करणु लॻो। थोरनि ई ॾींहंनि में हिन छोकिरे जो रंग रूप ई मटिजी वियो। मूं वटि रोज़ अचे पियो, मुंहिंजी बि दिलि हाणे चए पई, पर इहो बि चवंदी हुयसि त आहे त नौकर, मां बादशाह जी थी आहियां, नौकर छा कयां? बसि ईअं सम्झंदी हुयसि ॼण 8 ई पर मुंहिंजी अखियुनि जी आॾो। नेठि मां हिनखे पंहिंजे सोबत में रखियो, तरह तरह जा वॻा वेस, क़िस्म क़िस्म जा मोती मणिया मां हुनखे पहिराया। हे ईंदो हो त मूंखे ॼण मुंहिंजी दिलि खे राहत मिलंदी। हर क़िस्म जो मां हिन जो ख़्यालु कयो।
जेकॾहिं कुझु घड़ी रुकुम खां परे थींदो हो त मूंखे आरामु न ईंदो। कुझु सालनि खां अची हे बालिग बि थियो, जवान बि थियो। हाणे जो हे मूं वटि पियो ईंदो हो, मूं वटि त नंढे हूंदे खां वठी ईंदो हो न, हाणे थियो जवान त बि अचे पियो। इहा ॻाल्हि हुते दरबारनि में पखिड़िजण लॻी। दरबार ऐं जेके नौकर हुया उहे हिनखे अंदरि महल में अचण खां रोकण लॻा त बाबा तूं वेंदो हुई, पर हाणे तूं वॾो थी वियो, हाणे न वञ। आख़िर हिन जो अचणु बंदि थी वियो। मूंखे ॻाल्हि ॾुखी लॻी, ॾाढो मुंहिंजो टाइम ॾुखियो पियो गुज़रे। छा कयां? नेठि उन साॻे नौकर खे घुराए जेको मुंहिंजो हाल मारम, उन खे चयोमांसि हाणे त हीअ अचे बि कोन थो, कीअं कजे? हाणे हीअं कर जो 1000 अशरफियूं मां हिनखे ॾिनी। ही 1000 अशरफियूं थी ॾियनि, 1000 अशरफियुनि सां हिनखे शहर जे चौंक में दुकानु खोले त हे करे वञी वापारु पंहिंजो गुज़र करे। मूं वटि ईंदो हो, मां त हिनखे पई ॾींदी हुअसि, पर हाणे नथो अचे। हे 1000 अशरफियूं अथई, हिनखे शहर जे चौंक में उते दुकानु खोले ॾियसि त जीअं हे पंहिंजो गुज़र सफ़र करे, कारोबार करे। मुंहिंजे महल जे वेझो हिकिड़ी हवेली, भली हवेली जेका हिन जे शान लाइक़ु हुजे, उहा बि हिनखे ख़रीद करे ॾे। बानियूं, नौकर चाकर जेके ज़रूरी हुजनि उहे बि हिनखे ॾे। माना जेका ज़रूरत वारी शइ हुजे सभु हिनखे मुहैया करे ॾे, जीअं हिनखे का तकलीफ़ न अचे। बादशाह जी धीअ हुअसि, मुंहिंजे अॻियां त का देरी कान हुई। हुन नौकर मुंहिंजे हुकुम जी पूरी पूरी तामील कई। कुझु ई ॾींहंनि में हिनखे दुकान बि थी वियो, घर बि मिलियो, नौकर चाकर हर शइ, पैसा जो मिलियसि जाम, त दुकान में बि सामान विधई। हिन जो दुकान बि ॾाढो मशहूरु थी वियो। वरी वॾी ॻाल्हि, हुयो बि चौंक में, दुकान बि मशहूरु थी वियो। अमीरनि ऐं बादशाहनि खे जेका शइ खपंदी उहा बि हिन जे दुकान ते हूंदी। आस्ते आस्ते हिन जी दुकान एतिरी त तरक़ी कई जो हर मुल्क जी सूखड़ी हिन वटि मौजूदु रहंदी। ॿाहिरनि मुल्कनि जूं शयूं बि हिन जी दुकान ते हूंदियूं। पासे में जेके दुकानदार हुया, ईअं सम्झो उन्हनि जे दुकाननि रोज़ीअ खे लत अची वई। मतिलबु त सॼे मुल्क में हिन जहिड़ो को कारोबारी माण्हू हुयो ई कोन। लखें रुपया हिन कमाया। ही सभु कुझु त थियो, इन पासे ॾांहुं त मूंखे ख़ुशी हुई, पर मूं वटि अचे कोन पियो। इहा मूंखे गणती हुई। सोचां पई का अटकल कयां। नेठि मूं लाचार थी उन ई साॻे नौकर खे वरी घुरायो। नौकर खे चयमि त का तूं का सलाह ॾे त मां हिनखे घुराई, मां हिनखे ॾिसां। नेठि सोचे सोचे सलाह इहा बीठी त मां घर हुनखे वठी ॾिनो पंहिंजे महल सां गॾु। सलाह इहा बीठी त मज़ूर कयूं, हेठां हिकिड़ी सिरिंग खोटियूं जेका मुंहिंजे महल खां हिन जे घर ताईं वञे, केरु ॾिसे न। हुकुम थियो, केतिरनि ॾींहंनि खां पोइ नेठि सिरिंग बि तयारु थी। शाम जो उहो नौकर मूंखे वठी वेंदो हो उन वटि, उन सिरिंग मां। राति रहंदी हुअसि मां उते। सुबुह जो सिज उभरण खां अॻु ई जेॾीमहिल आज़ानूं ईंदियूं त मां मोटी ईंदी हुअसि। हिन राज़ जी ख़बर फ़क़ति मुंहिंजे इन नौकर ऐं ॿिनि दाइनि खे, जिन मूंखे पालियो, कंहिंखे ख़बर न। अहिड़ी रीति वक़्तु पे गुज़रियो। हिकिड़े ॾींहुं दस्तूर मूजिबि उन नौकर जीअं हुनखे सॾणु वियो, ॾिठई त उहो परेशान लॻो वेठो। पुछईंसि ख़ैरु त आहे, छो परेशान आहे? जल्दी हल घर त शहज़ादी ईंदी। हिन जवाबु न ॾिनो, न वरी को ज़ुबान सां कुझु चई। नौकर हिन जी हीअ हालत ॾिसी पंहिंजे मुंहुं अकेलो घोटी आयो, मूंखे अची सॼो अहवालु ॿुधायो। मां चयो त नखरा थो करे, पर हिन जी त का नियत ख़राब थी वई, नियत ख़राब थी वई हिन जी। मां ईअं सम्झो त को मूंसां नखरा थो करे। नेठि वरी मां ॿीहर नौकर खे चयो त वञ। हुनखे चईंसि जेकॾहिं न ईंदे न त मां कंहिं न कंहिं बहाने सां तो वटि ईंदीसि, पर उन में पोइ वरी थींदई वॾी ख़राबी।
ऐं जेकॾहिं हिन ॻुझ ज़ाहिर थी पियो त तुंहिंजे हक़ में बुरो थींदी, बादशाह खे ख़बर पवंदी। तंहिंजे करे अहिड़ो कमु न कर जंहिंमां ख़राबी पैदा थिए। बहितर इहो आहे त जल्दी अच, दुकान तां पंहिंजे घर अचु त मां अचां। मां चई जॾहिं इहो नियापो हुनखे पंहिंजे नौकर खे ॾिनो, हुन वटि नियापो खणी वियो त हुन ॾिठो त घणा शहज़ादी आहे, का वॾी सिक हे, रोहिणी सूरत करे वॾे नाज़ नखरे सां आई। नेठि मां बि वियसि, मां चयोमांसि त देरि छो कई? चवणु लॻो त मां ग़रीब, तुंहिंजियूं हेॾियूं महिरबानियूं अहसान, तुंहिंजी इन महिरबानियुनि सां मां हिन हेॾे वञी दर्जे ते पहुतो आहियां, मुंहिंजी ज़िंदगी पई थी आराम सां गुज़रे, तव्हांखे पियो थो दुआऊं कयां। सो ही गुनाह मूंखां तव्हांजे बख़्शिश जे भरवसे ते थियो आहे, जेको माना मां तोॾे न आयुसि, सो मूंखे माफ़ी। हाणे अहिड़ियूं मिठड़ियूं ॻाल्हियुनि जो पियो करे त मां चयो सही आहे। वरी बि मां दिलदारी ॾेई हिन खां पुछियो, भला तोखे मुश्किल कहिड़ी आई आहे जो तूं मुंहिंजो नौकर ॿुधाए थो त तूं परेशान? ॿुधाए, मां जेको मसइलो हल कयां। हिन चयो त मूं लाइ घणो मुश्किल आहे, पर तव्हां लाइ हर शइ आसान। मां चयोमांसि ॾिठ ॻाल्हि कर। चई त विच शहर में हिकिड़ो बाग, हिकिड़ी हवेली आहे, उहा भई थी खपे, उन सां गॾु हिकिड़ी बानी आहे, उहा बि थी खपे। उन बानी जेका आहे न उहा ॻाईंदी आहे, ॻाइण में ॾाढी मशहूरु आहे। बाग ऐं जाइ जी क़ीमत आहे 1 लख दरहम, पर बानी जी क़ीमत आहे 5 लख दरहम। ही ऐं खपाइण वारे जो शर्त आहे त जेको बाग ऐं जाइ वठंदो सो बानी बि उनखे ख़रीद करणी। हाणे मूं वटि तव्हांजो ॾिनो त सभु कुझु आहे, पर मूं वटि एतिरा पैसा कोन्हनि जो मां ख़रीद कयां, पर मुंहिंजी दिलि ॼण चए थी, मूंखे शौक़ु ॾाढो आहे, मां इन जे करे 2-3 ॾींहंनि खां परेशान आहियां। मां नौकर पंहिंजो जेको गॾु हुयो, उन नौकर खे चयुमि त हाणे सुभाणे सुबुह जो उन बाग ऐं बानीअ खे ख़रीद करे दस्तावेज़ लिखाए वञी हिनखे हथ में ॾिजां, मालिक खे क़ीमत जेका आहे उहा सरकारी खज़ाने में। बसि न ॻाल्हि बि आहे जंहिंजे करे तूं परेशान, ॻाल्हि बि आहे जंहिंजे करे तूं परेशान। 5 लख बानी जा, 1 लख रुपया बाग ऐं बंगले जो, 6 लख रुपया, पर लिखत कराए, लिखत आणे ॾे हिनखे, पैसा सरकारी खज़ाने में जमा कर। मां जो नौकर खे चयो, ॾिसां त एॾो पियो ख़ुशि थिए। सॼी राति खिल ख़ुशीअ में गुज़ारीसीं। सुबुह थियो, मां हिन खां मोकिलायो नौकर खे, जो मां चयो नौकर हुकुम मुंहिंजो बाग ऐं बानी ख़रीद करे लिखत अची हिन जे हथ में ॾिनी। अहिड़ी रीति वरी असां अचूं वञूं पिया, दस्तूर मूजिबि हे बचे पियो, मां बचां पियो। बहार जी मौसम में हिकु ॾींहुं आसमान ते ककर हुजनि, खिवण पई थिए, ईअं हल्की हल्की बूंद पई। ईअं मुंहिंजी दिलि चयो त शराब जा 2-3 ढुक पिया। जॾहिं मां 2-3 प्याला पीता त मुंहिंजे दिलि में उहो जेको न नओं ख़रीद कयो हुउमि हिन जे लाइ बाग, उहो ख़्यालु अची वियो उन बाग जो। दिलि चयो त ॾिसां त बाग जंहिंजे लाइ हे एॾो परेशान हो, मां हिनखे वठी ॾिनो, इहो बाग त ॾिसां। मां पंहिंजे हिकु दाईअ खे खयो पाण सां गॾु, उन श्रृंगारे रस्ते खां लंघी जोरीअ इन जेको हिन जो महल घर वठाए ॾिनोमांसि, उन जी जाइ में अची पहुतसि। उतां वरी मां सिधी हली वियुसि बाग में जो ॾिसां त भला बाग बराबरि बिश्त जो बाग आहे। मींहं जा फुड़ा, मींहुं पए पियो, सावनि वणनि जे ताज़नि पननि ते पिया पवनि, ॾाढो बाग ज़बरदस्त हुजे। ईअं बाग खे पे मां घुमियो, ईअं ऊंदाही ज़ाहिर थी। उन वक़्तु इहो साॻियो जोहरी ॾिठुमि, साम्हूं नज़र पई। मूंखे जो ॾिठई अदब सां अॻिते वधी आयो, हुजत मां मूंखे हथ मां पकड़ी, हथ में वठी 12 दरीअ जे तरफ़ वठी हलियो। जॾहिं मां उते पहुतसि, उतां जी ठाह ठूह सॼे बाग जी कैफ़ियत खां मुंहिंजी दिलि विसारे छॾी। रोशनीअ जो इंतज़ाम लॻो पियो हुजे, वॾा वॾा शमादान, फानूस, कंदील,
ॿरनि पिया, ॼण ॾींहुं लॻो पियो हुजे। ॾाढ़ूअ जे हथरादू वण मां बाहि जे सेक ते बि फटाकनि जा ठका वॼा, बाक़ाइदे एॾा मंज़र लॻा पिया हुजनि। हर पासे खां फर्श फ्रूश कालीन गालीचा विछायल हुजनि। एतिरे में ककर मटिजी विया ऐं चंड निकिरी आयो, बिल्कुलु अहिड़ी रीति जीअं सोनहरी वॻो पारे को हसीन परदे खां ॿाहिरि अचे। चांड्रोकी निकिरंदे ई उन जवान चयो त हलो त भला मथे हलो। मां एॾी त बेवकूफ़ बणिजी वियसि जो जीअं हिन चयो त मां क़बूल कयो। उहो कोठो त एॾो मथे हो जो शहर जूं सभई जायूं ॼण उनजे हेठां जे कदमनि में नज़र पिया। मां हिन जोरी सां गॾु आराम राहत सां वेठी हुयसि त एतिरे में ओ इहा रन बदशिकिल जेका तो ॾिठी ऐं चुर मां निकिरी शराब जो शीशो हथ में खणी अची मूं वटि। मूंखे त ख़बर न हुई, पर मूंखे मां जो पंहिंजे ॼण हिकिड़ो सुकून में वेठी हुयसि त मूंखे हिन जो अचणु बुरो लॻो। मूंखे हिनजी शिकिल बि कान वणी, बूत कयुमि ख़राबु। मां हिन खां पुछियो त हीअ केरु आहे, केरु आहे, तो हिनखे छो हिते रखियो? हिन मूंखे ॿाहूं ॿधी चयो त हीअ ई त उहा आहे जेका मां बाग़ सां गॾु वरिती आहे। बाग़ लख में, हीअ 5 लख में, जंहिंजे करे मां परेशान हुयुसि। हीअ ई त उहा आहे। धक्को लॻो ॾाढो, चुप थी वियसि। ईअं सम्झ हुन मूंखे शराब ॾिनो, पर सम्झां पई त मां पंहिंजो रत पई थी। बसि ईअं पियो महसूसु कयुमि जीअं कंहिं कांव खे कंहिं तोते सां गॾु रखिजे, न वञण जी वाह आई, न वेहण ते दिलि पई घुरे। इते हे मुंहिंजे ई साम्हूं हुन सां ईअं हुजतूं करणु लॻो, इहे हरकतूं करणु लॻो। ॾाढी कावड़ आई त मुंहिंजी बि हिनखे लॼ नथी थिए। मां हेॾो हिन जे लाइ कयो आहे, मुंहिंजी बि लॼ, ऐं सो बि आहे छा? मूंखे ॾाढी गैरत आई पाण ते त मां छा कयो? माना मां हिनखे न सुञातो न। ज़मीन फाटी पई हा त मां हुन में घिड़ी वञा, पर मां त चुप थी वियसि। पर हीउ त को सफ़ा बेहया हुयो। हिन मुंहिंजी दरगुज़र करण खे बि न सम्झियो, उल्टो 2-3 प्याला शराब जा वधीक पी वियो। संदसि रहियो खुयो होश बि गुम थी वियो। जेको थोरो घणो मुंहिंजो ख़ौफ़ हुयुसि शराब जो घणो पी अथई त उहो खूब ख़ौफ़ बि लही वियुसि। न हिन में हया न हुन में शर्म, जहिड़ा रूह तहिड़ा ख़त्म। पाण में ॻाल्हाइनि, पाण में हुजतूं कनि, पाण में हीअं नेठि मां ॿिन्ही जे मथां लानत विझंदी रहियसि। बिना हेॾे छो आयसि? सहण जी बि हद थींदी आहे। मथे खां पेरनि ताईं बाहि लॻी वई, ॼण त टांडनि ते पई पचरां। कावड़ में उथियसि। हिन शराबी ते दिलि में सोचियो त जेकॾहिं शहज़ादी हितां नाख़ुशि थी वई त सुभाणे भण मुंहिंजो कहिड़ो हाल थींदो। चङो ईअं आहे त हिन जो कमु हींअर ई ख़तमु कयो। मूंखे जेको करिणो हो, जेको हिन मां हासिलु करिणो हो, सो त मां कयो। पर इहो आहे त हाणे जो हीअ वेंदी, हे मुंहिंजा प्रकार ॾिठा अथई, हीअ बादशाहज़ादी आहे, बादशाह जी धीउ आहे। हाणे त हीअ कावड़ में, गुस्से में मुंहिंजा पोल पधरा थी विया। थी सघे थो मूंखे बि माराए छॾे, थी सघे थो मुंहिंजे हिन ज़ाल खे बि माराए छॾे। सो भलो इहो आहे त मूंखे जेको करिणो हो, फॿड़ाइणो हुयो, सो फॿ। हाणे मां शहज़ादीअ खे हिते पूरो कयो। हिन जो कमु हिते पूरो कयो। हिननि पाण में उते ई सलाह करे छा कयनि जो पटको ॻिचीअ में विझी अची मुंहिंजे पेरनि ते किरी। पाण में कयनि सलाह, पटको ॻिचीअ में विझी ऐं अची हे मुंहिंजे पेरनि ते किरी। मिंथूं मुंहिंजी त दिलि हुयसि। नेठि हिन जो मूंखे मिंथूं कई त मां वरी वेठुसि। वरी जो वेठसि त वरी हिन शराब जा 2-3 प्याला पाण बि पीता, मूंखे बि पियारे। मां अॻे ई कावड़ में हुयसि। हिन जो मूंखे शराब ॾिनो, सो उन शराब पीअण जे करे कावड़ बि अॻई हुई मूंखे,
शराब जो मां पीतो, मां थी वियसि बेहोश। मूंखे का बि सुरत समा न रही। जेॾी महिल हिन बदज़ात ॾिठो त हाणे हीअ थी वई आहे बेहोश, हिन छा कयो, तरार खणी अची मूंखे हणण लॻो। माना हिन पंहिंजे अकुल मूजिबि एतिरियूं तरारूं मूंखे हयूं, संदई त मरी वियो। ओॾी महिल मुंहिंजी अखि खुली, मारे पियो त मुंहिंजी अखि, ईअं सम्झण मुंहिंजी अखि खुली। मां हिनखे रुॻो एतिरो चयुमि त जहिड़ी मां पाण सां कई, न उनजो मां सिलो पातो। भला जे हिन खून जो तोखे बि न बदिलो मिले त ही राज़ कंहिं सां ज़ाहिर न कजांइ। मूं त तोखे आख़िर पंहिंजी जान बि ॾिनी। ईअं चई मुंहिंजी दिलि ॿुॾी वई। पोइ मूंखे का सुध न रही। मां हिनखे इहो चयो, मुंहिंजी पोइ माना मां सफ़ा बेहोश थी वियसि। हिन कासाई बि सम्झो त हीअ मरी वई। पोइ हिन छा कयो, जो हिकिड़ी पेतीअ में विझी किले जे भित खां लड़काए कई मूंखे हेठि उछलाई। जीअं हेठि उछलाईंदो तो उते अची मूंखे ॾिठो। मां कंहिंजो बुरो न थिए घुरियो, पर ही ख़राबियूं मुंहिंजी क़िस्मत में लिखी जो टरण जूं न। रब जी वरी महिरबानी थी जो तूं अची उते पहुते। पेती खे लहंदे ॾिठी, दर न खुलियो त तूं वेठे। मुंहिंजी ज़िंदगीअ जो सबबु बणे तूं। दिलि त घुरियो थिए त पाण जहिड़ो ई न ॾिसां, जहिड़ो कयो हुउमि पाण सां पाण कई हुअमि। पर छा कयां, मौत पंहिंजे अख़्तियार में न हो। रब मारे वरी खणी मूंखे ॼारियो। अॻिते ॾिसजे त क़िस्मत में छा लिखियलु आहे। ज़ाहिर में तुंहिंजी डुक ड्रोड़ तो वठ वठां कई, तुंहिंजी डुक ड्रोड़ वॾो कमु कयो। अहिड़ा जेके मूंखे ज़ख़्म हुया, फट थियल हुया, उन्हनि मां मूंखे शफ़ा थी। तो पंहिंजी जान ऐं माल सां मुंहिंजी ख़िदमत। उन्हनि ई ॾींहंनि में मां तुंहिंजो हथु तंग ॾिठो, पंहिंजो खज़ानची उन बहार जेको शीदी हुयो, मां उन ॾे ख़तु लिखियो त ख़त में लिखियो मां त मां ख़ैर सां आहियां, फिलाणी जाइ ते आहियां। मुंहिंजी ख़बर मुंहिंजे माउ खे ॿुधाइजांइ, मता उहा परेशान हुजे त मुंहिंजी धीउ मरी वई आहे या केॾे वई आहे। जंहिं पोइ तोसां गॾु थेलियूं मुहरुनि जूं ख़र्च लाइ मूंखे मोकिलियूं। जॾहिं मां तोखे यूसुफ सौदागर जे पोशाक उन जवाहरनि जी ख़रीदारी लाइ तोखे मोकिलियो हुउमि, त इहो साॻियो इहो बदबख़्त जोहरियो, इहो साॻियो जंहिंखे मां इन मंज़िल ते पहुचायो, जंहिंखे मां कारोबार खोले ॾिना, जंहिंखे महल वठी ॾिनमि, जंहिंजे लाइ सिरिंगूं खोटायमि, जंहिं मूंखे इहो चयो त मूंखे बाग़ बि वणे थो ऐं इहो बानी बि वणे थी, जंहिंजे लाइ मां 6 लख रुपया बि भरिया, ऐं जंहिं आख़िर में मूंखे मारियो, उहो साॻियो। मूंखे ख़बर हुई त हू तोसां पंहिंजी जल्द दोस्ती वधाईंदो, छो त मूंखे ख़बर हुई त दोस्ती वधाइण में देरी न कंदो आहे। ऐं तोखे पोइ अजनबी ॾिसी, ॿाहिरि मुल्क जो ॾिसी दावत जी ज़रूरु दावत ॾींदो। मुंहिंजो ख़्यालु हो सही निकितो, उन ईअं ई कयो। जॾहिं तो हुन सां मोटी अचण जो वाइदो अंजाम करे आई ऐं महिमानी जे दावत जो तो अची मूंखे ॿुधायो, त मां ॾाढी ख़ुशि थियसि त मुंहिंजो कमु हाणे सवलो थो थिए। छो त मां सम्झो त जॾहिं वरी तूं हुनखे घुराईंदे न त उहो हिकदमि भॻो ईंदो। उन करे ई मां तोखे ख़ुशीअ सां वञण जी इजाज़त ॾिनी। तॾहिं मां तोखे चयो त का ॻाल्हि कान्हे का, तूं भले थी वञ, भले थी अचु, पर जेको हुनजी दावत जी खाई आयो आहियां, त वरी इहा सुठी ॻाल्हि न आहे। तूं पाण बि हुनखे दावत ॾेई, पाण ते तूं थोरो न खण, हुनखे बदिलो ॾे। जॾहिं तूं हुनजे घर वें त मां ॾिठो त हिते त को सामान ई कोन हो। तोखे चयो हुउमि त तूं सामान जी परेशानी न कजांइ, सामान ई न हो। पर मूंखे थोरो वक़्तु मिली वियो। जीअं त हिन असांजे मुल्क में पुराणो रवाजु आहे त बादशाह हमेशह 8 महीना मुल्की ऐं माली कारोबार जे लाइ मुल्कगीरीअ में ॿाहिरि रहंदा आहिनि, 4 महीना बरसाति जा अंदरि शहर में रहंदा आहिनि। हीउ ज़मानो हो जो बादशाह शहर खां ॿाहिरि हो। मूंखे ख़बर हुई त बाबो शहर खां ॿाहिरि आहे। मुंहिंजो नौकर जेको शीदी हुयो बहार, मुंहिंजो सॼो अहवालु बादशाह जी बेगम सां कयो, यानी जेका मुंहिंजी माउ हुई उन सां कई, मुंहिंजे माउ सां। मां पिशेमान थी वञी उन वटि पहुतसि, सॼो अहवालु मां वञी उन सां कयो।
मुंहिंजी माउ मुंहिंजे गुम थियण जी हक़ीक़त सभु लिकाए छॾी। मुंहिंजी सभिनी ऐबनि खे पेट में छुपाए छॾियो आहे। मुंहिंजे ॻोल्हा में ई जॾहिं मूंखे हिन हालत में ॾिठईं त हुनजी अखियुनि में ॻोढ़ा भरिजी आया। मूंखे चयईं त चंटी, तूं ॼाणी बुझी हेॾी बादशाहत जो नालो ऐं नामूस विञायो, हज़ार अफ़सोस जो पंहिंजे हयाती तां बि हथु खईं। इन खां त बणा तुंहिंजे बदिरां मां पथर ॼणिया हा त चङो हो। हींअर बि शुक्र आहे जेको क़िस्मत में हुयो सो थियो। हाणे अॻिते अलाए छा कंदीअं, मरंदीअं या जीअंदीअं। मां चयोमांसि तव्हां बेहया जे नसीब में ईअं ई लिखियलु हो जो अहिड़ी बदनामी ऐं तकलीफ़ुनि खां बि बची वियसि। हिन खां त मौत चङो हो। अगरि मूं ते बदनामी जो ही टुको मथे ते लॻो आहे, पर मां अहिड़ो कमु मां कोन कयो त जंहिंखां माउ पीउ जे नाले खे टुको लॻे। हींअर मां उहो नथी चाहियां त ही ॿई बेहया मुंहिंजे हथनि खां बची वञनि। मां बुछड़ी रुॻो हिननि जे करे थी आहियां ऐं हू पाण में ख़ुशि हुजनि। हाणे मां आई रुॻो तो वटि इन लाइ हा त हुकुम कर त दावत जो सामान उते मूं वटि पइजे, त मां जीअं हुनखे पंहिंजे अमलनि जी सज़ा ॾेई पंहिंजो बदिलो वठां। जहिड़ी रीति हिन मूंखे ज़ख़्मी कयो हो, अहिड़ी रीति मां बि हुनखे पुर्ज़ा कया, तव्हांजो मुंहिंजी दिलि थधी थी। ही ॿुधी मुंहिंजी माउ जेका आहे सा महिरबानी बणिजी मुंहिंजी ऐब पोशी कई। दावत जो सॼो सामान उन नौकर जे हथां ॾियारे मोकिलियईं जेको मुंहिंजो हमराज़ हुयो। सभई पंहिंजे पंहिंजे कम ते अची हाज़ुर थिया। शाम जो इहो साॻियो अहसान फरामोश बि आयो, पर मूंखे उन रन खे बि घुराइणो हो जंहिं लाइ मां तोखे ताक़ीद करे घुरायो। मां तोखे चयो त चईंसि, तूं चईं पियो न त ज़ाल खां सा मज़ो नथो अचे, चईंसि त उनखे बि घुराए। जॾहिं हूअ आई ऐं तव्हां शराब पी बदमस्त बणिजी वियो, उन्हनि सां गॾु तूं बि उन्हनि सां गॾु बेहोश थी वईं, तॾहिं मूं पंहिंजे बानीअ खे हुकुम कयो त संदन सिर वढे छॾे, जंहिं हिकदमि तलवार कढी खेनि ख़तमु करे छॾियो। तो ते मूंखे इहा कावड़ हुई त मां तोखे दावत जी इजाज़त ॾिनी हुई, पर तूं ॿिन्ही जी दोस्ती ते एतबार करे ऐं हुननि सां शराब पीअण में शरीक थी वई। तुंहिंजी इहा बेवकूफ़ी मूंखे पसंदि न आई, छाकाणि त तूं जॾहिं शराब पी बेहोश थी वई त बाक़ी उमेदवारी तो में कहिड़ी हुई मूंखे। पर छा कयां जो तो मूंसां अहिड़ी महिरबानी कई हुई जो मां हुनखे विसारे बि न पई सघां, जंहिंजो बार ईअं सम्झो मुंहिंजे अञा कुलनि ते आहे। हींअर मां तोखे पंहिंजो सरबस्तो हाल ॿुधायो आहे। जहिड़ी रीति मां तुंहिंजी मर्ज़ी खे रखंदी पई आई आहियां, अहिड़ी रीति तोखे बि मुंहिंजो चयो मञणु घुरिजे। मां सम्झां थी त अॼु खां पोइ असांजो हिन शहर में रहणु चङो न आहे। अॻिते तुंहिंजी मर्ज़ी, जीअं तूं चाहे। साईं हिन इहो पंहिंजो किसो ॿुधाए चुप थी वई। मां हिन जी रज़ा खे पंहिंजी ख़ुशी सम्झी ऐं चयोमांसि त जीअं तव्हांखे पसंदि अचे त कयो। जॾहिं शहज़ादी मूंखे पंहिंजो पूरो पूरो फरमान बरदार ॾिठो, मूंखे चयईं त ॿ भला घोड़ा जेके पंध में हवा सां ॻाल्हियूं कनि, उहे बादशाह जे ख़ासि कुड़ मां घुराए पाण वटि रख। मां संदसि चवण मूजिबि 2 भला घोड़ा चूंडे ऐं घुराया। जॾहिं राति थोरी वञी रही तॾहिं शहज़ादी साईं मर्दाणो लिबास पाए हथियार पाण सां ॿधी घोड़े ते सवार थी, ॿिए घोड़े ते साईं मां चढ़ियुसि, हिक पासे रवाना थियासीं। शाम जो पाछे लड़े वञी हिकिड़ी नहर जे किनारे ते लथासीं। हथ मुंहुं धोई कुझु खाई पी वरी साईं चढ़ियासीं। कॾहिं शहज़ादी कुझु ॻाल्हायो थिए, चयईं थे त मां तुंहिंजे ख़ातिर मुल्क माल माउ पीउ सभु छॾिया आहिनि, बादशाही छॾियमि, हेॾी मां तुंहिंजे करे छॾी आहे। ईअं न थिए त तूं बि हुन ज़ालिम सौदागर वांगुरु मूंसां कर। मां साईं हिन खे चयो त सभु माण्हू हिकु जहिड़ा न थींदा आहिनि। अलाह खे सुवाल आहे त मूंखां अहिड़ी हरकत न थिए। मां त पंहिंजी जान ऐं माल बि तो ते सदको करे चुको आहियां ऐं तो हेॾो मूंसां कयो आहे, मूंखे ॿियो छा खपे। साईं अहिड़ी रीति असां ॻाल्हियूं कंदे राति ॾींहुं हलंदा रहियासीं। थकिजी पवण सबबि जेथे किथे लहूं पिया त पखिया जानवर शिकार करे चकमक सां बाहि ॿारे शीख पचाए पे वक़्तु गुज़ारियोसीं। घोड़नि खे बि छॾियोसीं त कुझु गाह खाई ताज़ा तवाना थियनि। मंज़िल जी का ख़बर कान आई त किॾे वञिणो आहे। पे पंधु कयोसीं। आख़िर हिकु अहिड़े बरपट मैदान में अची पहुतासीं जिथे का आबादीअ जो निशान न हो, न वरी कंहिं माण्हूअ जी शिकिल पई ॾिसण में अचे। उन हूंदे बि शहज़ादी जो मूंसां गॾु हुई त ॾींहुं सम्झ ईद हुजे, राति शब बरात हुजे, माना परेशानी मूंखे कान हुई। पंधु कंदे आख़िर हिकिड़ो दरिया नज़र आयो। परे ताईं रुॻो पाणी पाणी हुजे, पर आयासीं वेझो न ॿेड़ी न मला। ख़्यालु कयोसीं त हाणे इन खां पार कीअं कयूं। घड़ी खनि बीह रहियासीं इन फिक्र में। आख़िर दिलि में ख़्यालु आयो त शहज़ादी खे थानीको करे किथे कंहिं जाइ ते वेहारे कंहिं ॿेड़ीअ जी ॻोल्हा कयां, जेसि ताईं को बंदोबस्तु थिए
त शहज़ादी बि आराम करे। इहो सोचे मां हिन खे चयो त शहज़ादी जेकॾहिं हुकुम ॾे त मां को दरिया जो पतण ॻोल्हियां। चवणु लॻी त मां थकिजी पई आहियां, बुख बि लॻी आहे, उञ बि लॻी आहे, मूंखे आराम बि करिणो आहे, तूं भले वञी पतण जी ॻोल्हा कर। उते साईं पिपर जो वॾो वणु हो, वॾो ईअं छटीअ वांगुरु, जो 1000 माण्हू हुन जी छांव में वेही रहनि। मां हिन खे उते विहारे पाण निकितुसि ॻोल्हा में। चइनी तरफ़ घोड़ो रोड़ाए में घणो ई फिरियुसि, पर को बि मूंखे किथे पतण, का ॿेड़ी, को मलाह, को निशान, को माण्हूअ जो पेर नज़र न आयो मूंखे साईं। आख़िर मायूस थी मां पोइ ते मोटियुसि। साईं जीअं मोटी अचां ॾिसां त उहा परी उन वण जे हेठां आहे ई कान। साईं मां उन वक़्त जी तव्हांखे हालत छा ॿुधायां, मुंहिंजी सुरत सम्झ वई हली, मां सफ़ा चरियो थी वियुसि। वण जो साईं मां ॾार ॻोल्हियो, जॾहिं ॾिठमि त आहे ई कान। पाण खे ज़मीन ते खणी उछलाइनि, कॾहिं वण जे चौधारी ते साईं फेरियूं पियो पायां, केॾी महिल रोआं, केॾी महिल दाहूं कयां, केॾी महिल ओलह ॾे भॼां त केॾी महिल साईं ओभर ॾे, केॾी महिल ॾखण ॾे त साईं केॾी महिल उतर ॾे पियो डुकां। मतिलबु त घणी कोशिशि कयमि, पर मूंखे परीअ जो साईं पतो न। आख़िर साईं घणी ॻोल्हा करे 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 उते पे फिरियुसि। दिलि में छा ख़्यालु आयो त अलाए को बणा को जिन या परी मथां खणी वियो हुजे, या थी सघे थो हिन जे पंहिंजे मुल्क जा माण्हू आया असांजे पोयां, असां ख़्यालु न कयो, मां हिन खे अकेलो छॾे वियुसि, मौक़े जो फ़ाइदो वठी उहे हिन खे खणी विया। साईं अहिड़ो ख़्यालु करे दिलि में मां चयो मथां उहे खणी विया हुजनि। वरी साईं मां दमिश्क मोटी आयुसि, फ़क़ीर बणिजी सॼे शाम मुल्क में मां हिन खे ॻोल्हियो, कॾहिं हुन घिटीअ में, कॾहिं हुन घिटीअ में, कॾहिं हुन घिटीअ में, पर साईं मूंखे किथां बि हिन जो ॾस पतो न मिलियो। न वरी मूंखे इहा ख़बर पई त वई काॾे। उन वक़्तु दिलि में ख़्यालु आयो त उन दोस्त खां सा जीअण हींअर अजायो आहे। झंग में साईं मूंखे हिकिड़ो जबल नज़र आयो, उन ते चढ़ी वियुसि, इरादो कयुमि त पाण खे हितां उछलायां थो, मारियां थो पाण। साईं अहिड़ो इहो इरादो करे जीअं पथरनि, बसि चयुमि त बसि वञी पथरनि सां टकरजी पाण खे त पूरो कयां। टपो ॾियण ते हुयुसि तई ओचितो कंहिं अची मूंखे हथ खां वरितो। ॾिसां त हिकिड़ो सवार आहे घोड़े ते, साओ पोशाक पातल अथसि, चहिरो ते निकाब अथसि, ढकियल अथसि चहिरो। मूंखे चई त छो थो पाण खे मारी? रब जे फज़ल खां नाम में त काफ़र थींदा आहिनि, जेसि ताईं साह आहे तेसि ताईं आस आहे। कुझु ॾींहंनि में तोखे रूम मुल्क में 3 दरवेश मिलनि, उहे बि तो वांगुरु ई मुसीबत कंहिं में गिरफ़्तार हूंदा, उन्हनि जी तोसां मुलाक़ात थी। उतां जे बादशाह जो नालो थी आज़ाद बख़्त। उनखे बि हिकिड़ी मुश्किल आहे बादशाह खे, जॾहिं 4 दरवेश गॾु थींदव न, हर हिक जे दिलि जो मतिलबु उते पूरो थियो। मां साईं हुन जे रकाब खे वठी चुमियो, मां हिन खे चयो त रब जा वली, जीअण जो हौसलो ॾेई छॾी, मुंहिंजी दिलि खे तसली अची वई आहे, पर ॿुधाए तव्हां ई केरु? साईं हुन मूंखे इहो चयो त मुंहिंजो नालो मुर्तज़ा अली आहे, अली हज़रत अली मुंहिंजो नालो आहे। मुंहिंजो इहो कमु आहे त जंहिंखे मुश्किल पेश अचे त उनखे आसान कयां। साईं ईअं चई मुंहिंजी नज़र खां हो लिकी वियो, ॾिसां त मूंखे नज़र ई कोन आयो। हिन फ़क़ीर पोइ उन हज़रत अली जे बिशारत सां उनजो मूंखे उहा बिशारत ॾिनी त ईअं सम्झ मूंखे हाणे अची वियो आराम। पोइ कयुमि कस्तंतीनिया जो इरादो, रूम मुल्क जो। राह जूं मुसीबतूं जेके क़िस्मत में लिखियल हुयूं साईं कटींदो उन शहज़ादीअ जे आसरे में ॻोल्हींदो 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 अची हिते पहुतुसि। ख़ुशि नसीबी इहा जो आयुसि त बराबरि तव्हां 3 बि हिते वेठा हो, तव्हां सां मुलाक़ात थी वई, सोबत बि मिली। हाणे हुन मूंखे चयो हो त उतां जो जेको बादशाह हुआ आज़ाद बख़्त, उहो बि तव्हां सां मिलंदो, उहो बि कंहिं मुश्किल में फाथल आहे। सो हाणे अलाह करे त का उन सां मिलण जी बि राह निकिरे। पोइ हुन चयो त सभिनी जा मतिलब उते ई पूरा थी, जीअं असां सभु पंहिंजे मक़सद खे हासिलु करे सघूं। तव्हां बि दुआ घुरो, आमीन चओ त जीअं सभिनी जा मतिलब पूरा थियनि। सभु हिन जो इहो चयो, सभिनी आमीन चयो। ईअं चई हिन पंहिंजो किसो पूरो कयो। बादशाह आज़ाद बख़्त उहो किसो ॿुधे पियो वेठो। बादशाह पाण परेशान थी वियो। पोइ वरी ॿिए दरवेश खे चवनि त बाबा हाणे तूं पंहिंजो किसो बयानु कर। हुन दरवेश बि चयो त पंहिंजो किसो
शुरू कई। हाणे हुन ॿिए दरवेश वारो किसो इनशा अलाह असां सुभाणे अपलोड कंदासीं।